बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेराड़ में आवे तहांजी मेज़बान तेरी मान नाज़रीन जी ॾिसो त बहार जी मौसम ख़ैर सां स्टार्ट भी थी चुकी आहे काफ़ी हद ताईं जेके रंगारंगी रंग जेके आहिनि हर कोई जेको पंहिंजो कलर जी चॉइस आहे पाए पसंदि करे पंहिंजे वेर थो पर उन हिसाब सां असां ॾिसूं था त केतिरनि ई गुलनि में ॾिसो त एतिरा ख़ूबसूरत रंग आहिनि अलाह साईं जी जेकी कुदरत आहे हिकिड़े ई गुल में 5, 6, 7, 8 रंग जॾहिं इंसानु सोचींदो आहे त चलो ठीकु आहे तव्हां जेको कोशिशि कई आहे हिकिड़े रंगनि मां रंग ठाहिण जी पर इंसानु वरी बि किथे न किथे मात खाए थो यकीन उहो कुदरत आहे उहो अलाह एतिरे बाज करीम वारो आहे त तूं एतिरी उन्हनि में ताक़त आहे हमेशह असां इंसान जेके एॾे रंगनि खे ॾिसी करे लाजवाब थी वेंदा आहियूं त यादि आहे चलो वरी पोइ चवंदा आहियूं त शुक्र आहे तुंहिंजो त एतिरो नूर ॾिनो अथई त असां हिननि रंगनि खे ॾिसी सघूं था या ख़ासि तौर ते जेकी बि असांजी नेमतूं आहिनि हमेशह असांखे उहो शुक्र करणु घुरिजे त या अलाह मूंखे घुमण फिरण लाइ जेको मूंखे पंहिंजूं टंगूं सलामत आहिनि खाइण पीअण लाइ मुंहिंजा हथ आहिनि ॾिसण लाइ बि एॾा अखियूं ॾिनो अथई एॾा ख़ूबसूरत नज़ारा जेतिरो असां शुक्र कंदासीं ओतिरो ई असांजी हर शइ में इज़ाफ़ो थींदो ऐं जीअं नाज़रीन इन प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210288 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा अच्छा ॾिसो पेरेंट्स जॾहिं वालदेन या पेरेंट्स जो अल्फाज़ अचे थो त इट मीन्स माना औलाद सां कंसर्ट थिए थो ऐं औलाद जी केयर करणु वालदेन ते फ़र्ज़ु आहे छो त हुननि जो उहो सॼो सरमायो सॼी कुल काइनात उहो हुननि जी औलाद हूंदी आहे किथे न किथे पेरेंट्स खे लापरवाही करे वठंदा आहिनि जीअं त राति हिकिड़ी सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो अपलोड थी त जिथे हिकिड़े तक़रीबन 3 सालनि जे लाइ 4 सालनि जी ॿारड़ी जेके पेरेंट जेको हुनखे गाॾी में छॾे हलियो हेॾी गर्मी में हुनजा शीशा बि गाॾी जे चाढ़े कंहिं शॉप ते कुझु सामान वठण लाइ वियो ख़ासि हुते जॾहिं ॾिठनि त उहो ॿारड़ी बेहोश थियण वारी आहे त इर्द गिर्द जे पासे में जेके माण्हू घुमे त हुनखे शीशो तोड़े करे हुन ॿारड़ी खे कढियो हीअ हिकिड़ी पेरेंट जी लापरवाही आहे अगरि तव्हां केतिरी देरि लाइ थोरी देरि में वञो त या त पाण सां गॾु हुननि ॿारनि खे खणी वञो या त उन तरीक़े सां इहा शीशो गाॾी जो हेठि लाहियो बल्कि त ॿारनि खे त एतिरे नंढनि खे त अकेलो छॾिजे ई न ख़ासि तौर ते जॾहिं स्कूल्स तव्हां पंहिंजे ॿारनि खे ड्रॉप था कयो त तव्हां काइंडली प्रॉपर तरीक़े सां ॾिसो त बीह करे वेट कयो त तव्हांजो ॿारु जेको आहे स्कूल जे गेट जे अंदरि एंटर थियो आहे या न कॾहिं कॾहिं बाज़ो ॿार इहा ई ॻाल्हि शरारती हूंदा आहिनि मस्ती कंदा आहिनि कॾहिं अंदरि ॿार कॾहिं अंदरि ॿार थींदा आहिनि हालांकि स्कूल जी ज़िमेदारी बि हूंदी आहे त हुननि जी जेको गार्ड्स वग़ैरह हूंदो आहे उहो बि प्रॉपर तरीक़े सां अलर्ट हुजे की टीचर्स जी बि ज़िमेदारी हूंदी आहे त हुननि जी कोई ड्यूटीज़ वग़ैरह ॿार जेको हूंदा आहिनि यकीननि असांजे लाइ ख़ूबसूरत गुलनि जहिड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त करण सां सभिनी ते फ़र्ज़ु आहे चाहे हू पेरेंट्स हुजे चाहे हू सिविल सोसाइटी जा कोई बि माण्हू हुजनि ऐं जीअं तव्हांजी ॻाल्हि ॿारनि जी हले पई त ॿारनि जे हवाले सां पढ़ाई ते यकीननि उन्हनि लाइ इलाही वधीक जेकी आहे कामयाबी हिकिड़ो बहितरीनु ख़ूबसूरत रस्तो आहे लेकिन उन्हनि लाइ हेल्दी एक्टिविटीज़ जे लाइ असां केतिरो सोचूं था हेल्दी एक्टिविटी जो नालो अचे थो तूं ॻाल्हि अचे थी स्पोर्ट्स जी हाणे अहिड़ो वक़्तु त कोन्हे जो ॿारनि खे असां ॿाहिरि घिटियुनि में खेॾण लाइ कोई इजाज़त ॾियूं त तव्हां जेको आहे घिटियुनि में वञी खेॾो को रांदि कुॾो हाणे उहो दौरु आहे कोन लेकिन स्कूल्स इदारा जेके आहिनि उहो फैसिलिटेट करनि पंहिंजे ॿारनि खे या उन्हनि खे ॾिसनि त को स्पोर्ट्स जी एक्टिविटी चाहे हू टेबल टेनिस हुजे फुटबॉल हुजे ऐं क्रिकेट हुजे क्रिकेट त तव्हां ॾिसो था ऐं असांजी इंटरनेशनल गेम हॉकी जंहिंजो नालो जेको किथे नज़र ई न ईंदी आहे दूर दूर ते परे परे ताईं जेको आहे हॉकी जो को नालो ई न हूंदो आहे पर इहा एक्टिविटी हेल्दी एक्टिविटी ॿारनि लाइ ज़रूरी हूंदी आहे हर तरबियत जे हवाले सां ॿार जॾहिं साइकोलॉजी या साइंटिफिक वे सां बि असां ॾिठो आहे सर्च कई आहे त ॿार जेतिरो हेल्दी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हूंदो आहे त उनखे पढ़ाई बि सम्झ में ईंदी आहे इवन की पंहिंजे लाइफ जा कुझु अप एंड डाउन जा कुझु अहिड़ा डिसीशन्स हूंदा आहिनि उहो बि सुठे तरीक़े सां निभंदो आहे इवन की पंहिंजे पेरेंट्स जी बि ॻाल्हि ॿुधंदो आहे इहो हिकिड़ो मफ़हूम आहे हिकिड़ो साइकोलॉजिकल वे जो हिकिड़ो बहितरीनु इंट्रस्टिंग वे आहे इन जी वजह खां सॼनि इदारनि खे इन हवाले सां ज़रूरु जेको आहे गौर करणु घुरिजे ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि जीअं मूं ॻाल्हि कई स्पोर्ट्स जे हवाले सां स्पोर्ट्स सां कंसर्ट जेके ॾाढे असांजे प्रोग्राम में बहितरीनु महिमान मौजूदु आहिनि अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं इक़बाल मेमण पाण जेके डायरेक्टर स्पोर्ट लम्स जा कॾहिं ख़ुशी थी थिए उन्हनि खे अॼु असांजे प्रोग्राम में ॾिसी करे तव्हांखे भलीकार कंदमि कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु अलाह जो शुक्र कीअं पियो गुज़रे सुबुह मोस्टली कीअं ज़बरदस्त फर्स्ट क्लास ऐं जीअं तव्हां चयो त स्प्रिंग जो वेदर आहे ॾाढो ज़बरदस्त स्प्रिंग जो वेदर उनमें रंगारंगी रंग भला तव्हांखे कहिड़ा रंग वणंदा आहिनि सुबुह सुबुह सां उथण लाइ कहिड़ी ख़्वाहिश कंदा मल्टी कलर्स सभु सुहिणा लॻंदा आहिनि जेके बि त जिन जो तव्हां ज़िक्र कयो गुलनि में सभु ख़ूबसूरत आहिनि हा ज़बरदस्त थैंक यू तरूं तव्हां सां मज़ीद कचहरी थींदी तव्हां सां गॾु गॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि जेको असांजे मेरान टेलीविज़न जो हिसो बि आहिनि स्पोर्ट्स जी ॻाल्हि ईंदी आहे त असां उन्हनि खे कीअं विसारे सघंदासीं अचो त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदासीं जुनेद मेमण जुनेद में तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो थैंक यू बिल्कुलु ठीकु तव्हां ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अॼु आउं कोशिशि कंदो तव्हां कोई स्पोर्ट्स जो सुवाल घटि करे ॿिया वधीक सुवाल कंदमि कचहरी थींदी रहंदी आहे कचहरी थियनि बिल्कुलु बिल्कुलु अच्छा भला इहे सुबुह जो आगाज़ उहे मोस्टली तव्हां त ॿुधायो पर हाणे को चेंजिंग को रूटीन बहार जे मौसम में को प्लान शेड्यूल ठाहियो आहे भला
को फिक्स कोन्हे, बसि अॻियां पोयां थींदो रहंदो आहे, का हिकिड़ी को रूटीन कोन्हे, कॾहिं जल्दी कॾहिं देरि सां, को फिक्स कोन्हे, मतिलबु अॻियां पोयां थींदो रहंदो आहे। चलो बहार जी मौसम में का त एक्टिविटी हुजणु घुरिजे, को गुल पोखण जी, को गुल ॿूटनि खे ॾिसण जी? उहा त हूंदी आहे, हमेशह खे हूंदी आहे। ॿाहिरि में लाज़मी ॻाल्हि आहे, हींअर त ग्रीनरी तमामु वणे थी। हूअं बि जेके ग्राउंड सां तालुक़ु ग्रीनरी जो घणो हूंदो आहे। असांजो ग्राउंड में वेंदा आहियूं त असांजो त इहो ई हूंदो आहे त ग्राउंड में ग्रास केतिरी आहे, ऐं वणंदो ई ग्राउंड उहे ई वणंदा आहिनि मोस्टली असांखे, जिन में ट्रीज़ हूंदा आहिनि, प्लांट्स हूंदा आहिनि, उहे ई ग्राउंड वणंदा आहिनि। बाक़ी के ग्राउंड जेके बिल्कुलु ख़ाली हूंदा आहिनि, मड ग्राउंड, त उन्हनि ग्राउंड में खेॾण में मज़ो बि न ईंदो आहे। वाकई अजीब फीलिंग थींदी आहे, ॾिसण वारनि खे बि अजीब फील थींदो आहे। अगरि ग्राउंड में ग्रास आहे ऐं बिल्कुलु अगरि चारो तरफ़ ट्रीज़ सां कवर्ड आहे, त उन ग्राउंड जी ख़ूबसूरती पंहिंजी हूंदी आहे ऐं मज़ो बि ईंदो आहे। ऐं उन्हनि ग्राउंड में जेको हुनजे करे ग्रीनरी करे थोड़ी कूलिंग बि हूंदी आहे, थोरो ग्राउंड थधो आहे, न त तव्हांखे ख़बर आहे पांडे मोस्टली ग्राउंड्स आहिनि जेके लोकली उहे मड वारा आहिनि, तमामु घणी गर्मी हूंदी आहे उन्हनि में। अच्छा, ॾिसण वारनि खे चङी ख़ासी गर्मी थी वेंदी आहे, हालांकि हू को एक्टिविटी को खेॾंदा कोन्हनि, पर वेठे वेठे ई उन्हनि खे फील थींदो आहे त हार्ट मुज़ब आहे, बहितर इहे खेॾनि कीअं था? बिल्कुलु ख़ैर, पर असांजे हिन जी अवेयरनेस थोरी घटि आहे। असांजे थोरो इहो ख़ासि तौर जेको असां अॼुकल्ह जेको आबादी जो सिस्टम थी वियो आहे, त उनमें प्लांट्स जो एतिरो रुझान कोन्हे। गलियूं आहिनि सीमेंटेड ऐं मतिलबु की एतिरो सफ़ा के माण्हू आहिनि शौक़ वारा जेके मेंटेन कनि था ग्रीनरी, या घर जे ॿाहिरों या घर जे अंदरि वग़ैरह प्लांट्स वग़ैरह। सही सही, ज़रूरी आहे हिनखे कजे। चलो अॼु असां जुनैद को न ज़रूरु ॾिसंदासीं त उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा गुल वणंदा आहिनि, ऐं अॼु त 15 गुलनि जा नाला थी मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा न जुनैद? यादि करो भला, जेसिताईं 15 गुलनि जा नाला जुनैद को ज़रूरु पुछंदासीं त कहिड़ा कहिड़ा हिननि खे गुल वणंदा आहिनि। गुलाब ई थींदा, ॻाढ़ो गुल। अच्छा, तव्हां ईअं चओ, गुलाब, ॻाढ़ो गुलाब, पीलो गुलाब, नीरो। सही, ईअं न ईअं लॉजिकली कोन के पूरनि 15 गुलनि जा नाला तव्हांखे ज़रूरु ॿुधाइबा, लेकिन तव्हां जेसिताईं सोचो टाइम वठो ओसिताईं इक़बाल साहिब सां वेंदा। अच्छा इक़बाल साहिब, माशाअल्लाह स्पोर्ट्स एक्टिविटी जे हवाले सां वधीक जेके एक्सपीरियंस थियनि थियूं, पर तव्हां खां थोरो बेसिकली पुछणु करणु चाहींदमि त तव्हांजो तालुक़ु कंहिंसां खां आहे, कीअं इन फील्ड में तव्हां एंटर थियो? आऊं हैदराबाद जो आहियां, ठीकु आहे न, वॾा असांजा हाल नवां जा आहिनि, ऐं आऊं हीराबाद में रहंदासीं, उते ई असां क्रिकेट बि खेॾंदासीं, ऐं जिम खाना में आऊं स्क्वॉश खेॾंदो हुउसि ऐं स्नूकर खेॾंदो हुउसि। सो स्पोर्ट्स में ईअं रुझान थियो। ऐं हाणे हूअं मुंहिंजी जनरल मैनेजमेंट आहे यूनिवर्सिटी में जेकी फील्ड आहे, ऐं मूं पंहिंजो करियर स्टार्ट कयो एज़ अ इंस्ट्रक्टर इंग्लिश, पोइ वरी इन फील्ड में आऊं। अच्छा, अच्छा, ये अचानक सां जॾहिं प्रोफेशन चेंज थी वेंदो आहे त को वजह ठोस हूंदी आहे, या त उनको माण्हू फैटअप थी वेंदो आहे, या त को अहिड़ो उन को इंसान सेटिस्फिकेशन कोन हूंदी आहे? मुंहिंजे हुन में ईअं न आहे। असांजो इंग्लिश डिपार्टमेंट हो, अगरि तव्हां इजाज़त ॾियो त तव्हांखे ॿुधायां त इरशाद सूमरो साहिबु वाइस चांसलर हो, ऐं इंग्लिश डिपार्टमेंट वारा हमेशह लीड कंदा आहिनि, लिडरशिप क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि। साईं हूंदो हुयो प्रोफेसर अमीर अली कादरी साहिबु, ऐं उहो हूंदो हुयो पाकिस्तान टीचर्स एसोसिएशन जो प्रेसिडेंट, ऐं उन जो मतिलबु एज़ अ वाइस चांसलर सां फ्रिक्शन हुई डिपार्टमेंट खे, जेको आहे सो काफ़ी माण्हुनि जा जॉब्स टर्मिनेट थियूं, मुंहिंजी ट्रांसफ़र थी। अच्छा, मां वरी आगा खान हले वियुसि। पोइ उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते मूंखे जेको आहे पोइ आउं ब्रिटिश एम्बेसी में हुउसि, त उन में वरी पोइ मूंखे जनरल मैनेजमेंट में आउं हले वियुसि। सही बात है, माना इन ही वजह को चलो थी, माना ख़ासि कुझु रीज़न है न, अक्सर अॼुकल्ह जी यूथ में त इहो कुझु घणो ई आहे। अञा ताईं टीचिंग कंदो आहियां, माशाअल्लाह, बायोमेडिकल के, फिजियोथेरेपी के, ऐं पंहिंजो नर्सिंग के। ज़बरदस्त उस्ताद जो शोबो यकीनन तव्हांखे ख़बर आहे त केतिरो एतिराम ऐं मुहतरम हूंदो आहे, ऐं जेको उस्ताद हूंदो आहे हमेशह उहो टैलेंटेड ई हूंदो आहे, छो त हू पंहिंजो इल्मु बार बार जेको आहे डिलीवर कंदो रहंदो आहे इन हवाले सां। अच्छा, अच्छा जुनैद, तव्हां ॿुधायो भला स्पोर्ट्स जी सरगर्मी जे हवाले सां कीअं ॾिठो, PSL खे तव्हां कीअं ॾिठो, वाइंड अप तव्हां असांजे प्रोग्राम में बि जॉइन थियो, फ़ोन कॉल ते ज़रूरु बि जॉइन थियो? अनफॉर्चुनेटली तमामु जेको ॾुख वारी ख़बर हुई, जेका शाइक़ीन क्रिकेट लाइ पूरी दुनिया में अचानक सां हिकिड़ो जे कोरोना जा कुझु केसिस थिया, त कुझु लापरवाहियूं बि हुयूं, ऐं तमामु घणो शॉकिंग हो त हिकदमि सां न्यूज़ सभिनी ख़बर पए त PSL कैंसिल थी वियो आहे, पोस्टपोन थी वियो आहे, त तमामु हार्ड न्यूज़ हुई। ऐं काफ़ी प्लेयर्स परफॉर्म कयो पिए, काफ़ी प्लेयर रिदम में अची चुका हुआ, ऐं हिकिड़ो हाणे हिकिड़ो तमामु तमाशाई वधिया पिए, क्राउड बि हाणे वधियो पिए, त हिकिड़ो हाणे माहौल ठही वियो, ऐं माण्हू बसि हाणे सॼो ॾींहुं अधु TV ते स्पेंड थींदो त PSL जा मैचिस थींदा, पर सडनली जंहिं महिल हीउ थियो त कैंसिल थियो, त शॉक लॻो। त फ़िलहालु त बसि हिकदमि सां जहिड़ो क्रिकेट जूं जेके सरगर्मियूं पाकिस्तान में स्टॉप थी वियूं PSL बंदि थियण जे करे।
अदरवाइज़ सभिनी इंजॉय कयो पिए ऐं काफ़ी सारो नओं टैलेंट बि नज़र आयो। सही वाकई ये कोरोना जी समझ पे नहीं देखो अहिड़ी एक्टिविटी मस्त स्टार्ट थींदी आहे करे छॾो त शायदि असां लापरवाह थी वेंदो केयर कोन कंदा सोशल डिस्टेंस नथा रखूं न उन बिल्कुलु हवाले थियो सां वरी आहे, ॿीहर ब्लंडर थियो आहे, छो त इहे त न्यूज़ आयूं जंहिंमहिल PSL स्टार्ट थियो त हिकु टीम ते इहो एलिगेशन आयो त हुननि जा 2 प्लेयर मतिलबु ॿाहिरि विया आहिनि, हुन रूल्स खे ब्रेक कयो आहे त ऐं इहा बि ॻाल्हि ॿुधण में आई त उन्हनि खे मतिलबु त बैन कयो अच्छा या उन्हनि खे सही सही आउट ऑफ PSL कयो, पर फ्रेंचाइज़ जे प्रेशर जे करे इहो न थी सघियो, वरी उन्हनि खे वरी प्ले करायो वियो। त मतिलबु हिकिड़ो PCB मतिलबु इहा जेका गैर प्रोफेशनल जेका नॉन प्रोफेशनल जेका अप्रोच हुई जंहिंजे करे इहो नज़र आयो त प्लेयर्स खे वरी बि खेॾायो वियो, उन्हनि खे पनिश न सही कयो वियो, सही लाज़मी हिकिड़ो माहौल रिलैक्स मिलियो प्लेयर्स रिलैक्स खे, मिलियो पिए ख़ैर जंहिंजे करे इहो हिकिड़ो वरी ॿियो चलो जुटे तव्हां उन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदो। हींअर शॉर्ट कमर्शियल ब्रेक काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हिकिड़ी कॉल मौजूद आहे, कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण यारी मदद मोरारी मदद कीअं आहियो बाबू जा, ठीकु आहियो? अब ख्याल लॻो पियो अंसार खोसो वगला गुलशन नदीर कराची खां होटल वारो। जी जी बिल्कुलु, कीअं पियो हले तव्हांजी होटल ऐं कीअं पियो मौसम कीअं आहे मौसम गुलशन नदीद में? मौसम सही आहे भेण, नॉर्मल आहे, कुछ गर्मी आहे कुछ सी आहे, मन नॉर्मल आहे, सुबुह जो सवेर कुछ सी थिए थो भाई, हींअर नॉर्मल आहे। हा वाह ठीकु, छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम? तमामु सुठो प्रोग्राम पियो हले, सॼी संगत मुंहिंजी होटल ते वेठी आहे, तव्हांखे ॾे मां बि गानो ॿुधाईंदुमि। जी 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 ॿुधायो ॿुधायो ज़रूरु। ज़िंदगी वई आज़ार तुंहिंजे वई खां पोइ, ॾाढा सठ में आज़ार तुंहिंजे वई खां पोइ, छा कयां। महिरबानी बाबू जा महिरबानी, थैंक यू सो मच। तव्हां जॾहिं बि असांजे प्रोग्राम में शामिल थींदो त इलाही ख़ुशी थींदी आहे। ऐं जीअं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं जीअं त अगरि सपोज़ अगरि कंहिंको असांजो प्रोग्राम मिस थो थी वञे त असांजो मेहरान TV ऑफिशियल चैनल जेको यूट्यूब ते अवेलेबल आहे उनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर बि ज़रूरु कंदा। ऐं ख़ासि तौर ते जेके मेहरान साहिब विझनि हमेशह एंटरटेनमेंट जे हवाले सां ऐं अवेयरनेस जे हवाले सां असांजे गुजरात जो हुजे प्रोग्राम, चाहे उहो असांजे हेल्थ सां रिलेटेड हुजे ऐं ख़ासि तौर ते ॿारनि जे टाइम जे हवाले सां उन्हनि जी अवेयरनेस जे हवाले सां, इहे सभु प्रोग्राम तव्हां इंजॉय करे सघो था असांजे यूट्यूब चैनल ते। ऐं जीअं त नाज़रीन असां सां गॾु में जेको थर्ड गेस्ट असांखे हुननि जॉइन कयो आहे, पाण जेको सोशल प्लेटफॉर्म ते उहो इलाही वर्क कनि था। हमेशह असां चवंदा आहियूं त कहिड़े हवाले सां पंहिंजी टाइम वेस्टेड जे वजह सां कीअं उनखे इनकरेज कयूं था, छो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। सलमान बरूड़ो तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेहरान में कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहे, मूंखे हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम, अदीर कीअं आहियो, ठीकु आहियो? अॼु तेरे बिल्कुलु ठीकु ठाक, मुंहिंजे ख़्याल में तव्हां ज़ैन पिया ॻाल्हायो? जी जी तव्हां सुञा थो? जी बिल्कुलु, कीअं आहियो ज़ैन, ठीकु आहियो? काफ़ी टाइम खां पोइ वरी असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी अदीर मां स्कूल वेंदो हुयसि न, ॿियो त कल्ह असांजी गुज़ारे वई चाची, कल्ह असांजे घोट में थियो कल्ह। ओहो इनजे करे त पोइ ॿुधायो अॼु कहिड़ो असांखे गीत ॿुधाईंदा ऐं कीअं लॻियो तव्हांजो स्कूल? हेलो जी हेलो, अॼु गीत ॿुधाईंदव? जी 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 ॿुधायो ॿुधायो। जी याद याद अञा तोखे याद 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 अञा के याद विसरी विया विछड़ो नाई पर यकिन खां थी वियो आई पोइ बि मूंखे मज़ा साईं याद याद अञा मूंखे याद 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 अञा मूंखे याद। थैंक यू ज़ैन, थैंक यू सो मच, मूंखे इलाही ख़ुशी थी। तव्हांजे मननि खे भलीकार करणु चाहींदुमि। जी जी वॾी महिरबानी थैंक यू ज़ैन। अच्छा जी, अख़बार में सभु तव्हां ने ॿीहर वापसि ईंदा त जीअं स्पोर्ट्स जी एक्टिविटीज़ ॾिसो त पहिरियों असांजे गवर्नमेंट स्कूल्स हूंदा उन्हनि में वॾा वॾा ग्राउंड्स हूंदा उन्हनि में नज़र अचे पई, पर हाणे ॾिसो प्राइवेट स्कूल्स में नंढनि नंढनि कमरनि में महदूद थी वियो स्कूल, लेकिन ख़ासि तौर ते माना स्पोर्ट एक्टिविटी थिए ई नथी। पर यूनिवर्सिटीज़ लेवल ते जीअं हाणे तव्हां लम्स यूनिवर्सिटी लेवल में स्पोर्ट्स जा डायरेक्टर, केतिरे हद ताईं ॾिसो था त इंट्रस्टेड आहिनि स्टूडेंट्स वग़ैरह ऐं केतिरे हद में फ़ाइदेमंद आहे इहो? जो लोकल स्टूडेंट्स घटि इंट्रस्टेड आहिनि, क्रिकेट में आहिनि पर हूअं अदरवाइज़ कोन्हनि।
पर अगरि असां ॾिसूं था त ख़ैबर पख्तूनख्वा या पंहिंजो कश्मीर, अफ़गानिस्तान ऐं प्लस जेके असां वटि स्टूडेंट आहिनि उहे ॿिया फ़लस्तीन मां, जॉर्डन मां, उहे काफ़ी इंट्रस्टेड आहिनि फील्ड गेम्स में। उहे आहिनि लोकल में असां वटि क्रिकेट खेॾनि था ऐं बैडमिंटन ऐं टेबल टेनिस खेॾनि था। इंट्रस्ट घटि आहे ऐं गवर्नमेंट जी तरफ़ां इहो पुश हुजणु खपजे त स्कूल्स में जेको आहे सो इहो रेगुलर इवेंट्स थियनि ऐं गेम्स थियनि। ॾाढो ज़रूरी आहे। ज़रूरी आहे की तव्हां सम्झो था त एतिरी केतिरे हद ताईं ॿारनि खे जेको उन्हनि जे ब्रेन जे हवाले सां या उन्हनि जे एक्यू जे हवाले सां केतिरी हेल्दी एक्टिविटी आहे इहा। चलो त कोलैप्स किथे आयो इन जे हवाले सां मज़ीद तव्हां सां कचहरी कंदासीं, लेकिन असां सां गॾु जीअं सलमान रुड़ो मौजूदु हलूं था उन ॾे। अच्छा सलमान, तव्हां बेसिकली किथां बिलोंग कयो था? हितां हैदराबाद खां? हैदराबाद खां। ऐं जेको आहे सो मां क्रिकेट बि खेॾंदो आहियां। पोइ वरी जीअं पंजाब जी क्रिकेट थींदी हुई उहा ॾिसी करे पोइ वरी पंहिंजी सिंध जी क्रिकेट खे प्रमोट करण लाइ मां सोशल मीडिया ते हिकिड़ो पेज ठाहियो। सो मूंखे अलाह ताला हुन में जाम इज़त ॾिनी ऐं 4 खां 5 साल थिया आहिनि मुंहिंजो इहो वर्क कंटिन्यू आहे। माशाअल्लाह। अच्छा, केतिरे हद ताईं माना क्रिकेट केतिरे सालनि ताईं तव्हां क्रिकेट खेॾी या अञा कंटिन्यू आहे क्रिकेट में? हींअर इलाही घटि थी आहे। सोशल मीडिया ते आहे, मतिलबु लाइव ॾेखारींदो आहियां, पूरे पाकिस्तान में वेंदो आहे पंहिंजे सिंध जा जेके बि सिंधी छोकिरा आहिनि उन्हनि खे प्रमोट करण लाइ। ज़बरदस्त, बहितर बहितर, ॾाढो सुठो कमु था कयो। त यकीन असां पाण खे ई हिक ॿिए खे ई हेल्प न कंदासीं त बाक़ी ॿियो केरु कंदो? तव्हांखे केतिरा पोइ उन में पॉज़िटिव व्यूज़ मिलंदा आहिनि, केतिरो माना थींदो आहे? अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध मूंखे जाम इज़त ॾींदी आहे। ऐं मुंहिंजे मतिलबु इन मीडिया में अचण सां इलाही छोकिरा जेके बि आहिनि सिंध जा प्रमोट थी विया आहिनि। जीअं हींअर शाहनवाज़ ॾानी खेॾे थो, इहो काफ़ी मुंहिंजो सुठो दोस्त आहे, असांजे क्लब में रहियो आहे। इन जूं मैचिस मां इलाही हलायूं आहिनि। PSL में जेको हींअर मुल्तान सुल्तान में खेॾियो, उन खां अलावा टेबल जा इलाही फेमस प्लेयर आहिनि। अज़ीज़ कांदड़ो आहे, मुख्तियार छछर आहे, वसीम अपू आहे, उस्ताद शाहजहान आहे, इलाही फेमस आहिनि। मतिलबु मुंहिंजे ई थ्रू तक़रीबन मुंहिंजी हेल्प सां पहिरीं शो आउट कोन हूंदा, इलाही सुठी क्रिकेट खेॾंदा। मां मीडिया ॾिसंदो हुउमि पंजाब जी, उहे लाइव खेॾंदा हुया पंजाब जा प्लेयर। असांजा सिंधी हिते शो आउट इलाही घटि हुया, पोइ मुंहिंजे अचण सां मतिलबु इलाही खेॾिया आहिनि सुठो पूरे ॿाहिरि वञी। अच्छा, इहो छो सोचो त जेको आऊं बि जेको आहे पंहिंजे क्रिकेटर खे ईअं प्रमोट कयां, हिदायत कयां? कहिड़ी वजह, कीअं सोचो? असल में मां पाण क्रिकेट खेॾंदो हुयुसि, हुन खां पोइ वरी मीडिया ते ॾिसंदो हुउमि पंजाब में हलंदी हुई लाइव क्रिकेट न, त सिंध में अहिड़ो को बि पेज कोन हो जेको क्रिकेट खे लाइव हलाए। सिर्फ़ु लाइव जेका TV ते मैचिस हलंदा, बाक़ी अहिड़ो को बि सोशल मीडिया ते पेज कोन हो। पोइ मां ईअं ई सोचियो, मुंहिंजो यार अगरि पंजाब जी क्रिकेट एॾी मतिलबु सोशल मीडिया ते हाई थी विया त सिंध जी बि क्रिकेट खे थोरो प्रमोट कयां, ई पेज ठाहियां। पोइ अल्हम्दुलिल्लाह बसि जुनेद भाई जहिड़ा दोस्त हुया, ॿिया इलाही स्पॉन्सर आहिनि असांजी सिंध में। हाजी अब्दुल सत्तार साहब आहे जेको तमामु क्रिकेट खे इलाही सपोर्ट कंदो आहे। ॿिया बि इलाही आहिनि, पंहिंजो जुनेद भाई जे लाइ जो आहे रहीम साहब आहे। सही, त माना तव्हां उन्हनि सभिनि जी सपोर्ट त थी सक्सेसफुली था? बिल्कुलु, उन्हनि जी हेल्प हुई। सो बसि अल्लाह ताला इज़त ॾिनी थोरी। सही, माशाअल्लाह। अच्छा जुनेद, वाकई पीस जे ॾाढो ज़ोर शोर सां जीअं तव्हां ॿुधायो पिया त इंट्रस्टिंग हुयो, सभु हिकदमि वरी रोकिजी वई। केतिरो इहो बार सेकेंड टाइम वरी एतिरी माना पीस कोरोना जी वजह खां इहे फिट थिए त केतिरो माना तव्हां सम्झो था लॉस थियो आहे, कंहिंखे पियो? PSL जो तव्हां ॿुधायां थो थोरो, तव्हां सलमान भाई वरी वरी थोरो थोरो ॿुधाए छॾियां। सोशल मीडिया ते मतिलबु त सलमान भाई जो तमामु वॾो नालो आहे। सम्झो त तव्हां हिननि जो शाहनवाज़ ॾाणी जो नालो वरितो। शाहनवाज़ ॾाणी खे लोकली त माण्हू जेका हाणे सुञाणनि था त शाहनवाज़ ॾाणी वॾो नालो आहे, पर असांखे त काफ़ी टाइम खां पहिरीं खां ख़बर आहे। छो त असां त सलमान भाई पूरे सिंध में बल्कि पंजाब ताईं बि वञे थो ऐं मैचिस खे लाइव हलाए थो, त ख़बर हूंदी आहे कहिड़ा प्लेयर इन फॉर्म आहिनि, कहिड़ा आउट ऑफ फॉर्म आहिनि। हिननि जे करे ही पंहिंजे पेज तां मैचिस हलाइनि था। अॼु पेज ते मैचिस हलाइनि त इलाही था, पर हिननि जा माशाअल्लाह फॉलोअर्स एतिरा आहिनि, लखनि में जा फॉलोअर्स आहिनि जेके माण्हुनि जा मैच ॾिसनि था लाइव, त ख़बर पए थी कहिड़ो प्लेयर इन फॉर्म आहे, कहिड़ो आउट ऑफ। त हिननि जो तमामु वॾो हथु आहे प्लेयर्स खे, लोकल टैलेंट खे प्रमोट करण में। अच्छा, तव्हांजी जेका ॻाल्हि आई PSL जी, PSL जो जेको बिल्कुलु हिकिड़ो तव्हां क्वेश्चन छा हो थोरो? लॉस त हिकिड़ो तमामु घणो थियो, छो त हिकिड़ो जेको तव्हांजा जेके बि कंपनीज़ हुयूं, जिन जे स्पॉन्सर जेके बि हुया, हाणे को अधु में अगरि हिकिड़ो ख़तमु थी वञे इवेंट या पोस्टपोन थी वञे त हेठि हर को बैकफुट ते हली वेंदो। जेके जिन जा बि इन्वॉल्व हूंदो, जेके बि स्पॉन्सर हूंदा, लाज़मन बैकफुट ते हलिया वेंदा। जेके असांजा पंहिंजा सिंधी प्लेयर्स खेॾनि पिया, उन्हनि खे केतिरो इफेक्ट थियो? बिल्कुलु थींदो। ॾिसो न, असां प्लेयर्स जो लाज़मी ॻाल्हि आहे, उन्हनि जो वॾे में वॾो जेको मेन जेको नुक़सानु पवंदो, करंटली उन्हनि परफॉर्म कयो पिए। ॾिसो न, शाहनवाज़ ॾाणी हो या जेको ज़ाहिद महमूद हो, उन्हनि करंटली परफॉर्म कयो पिए। शर्जील ख़ान हो, करंटली परफॉर्म कयो पिए। हसनैन हो, मतिलबु बहितरीनु सभिनी परफॉर्म कयो पिए। पर हाणे हिकिड़ो हाणे उन्हनि सभिनी वेट कयो पिए त असां परफॉर्म करे
पाकिस्तानी टीम में कमबैक कयूं कमबैक कयूं पर हाणे जेको सडनली जेको तव्हां इन्फॉर्म जीअं शाहनवाज़ ॾाणी तव्हांखे ख़बर आहे बहितरीनु बॉलिंग कई पे हाणे हिकिड़ो सडनली ब्रेक लॻी वई त इन जो लाज़मी ॻाल्हि आहे ॾिसो एडवांटेज थींदो हुनखे अगरि जंहिं रिदम सां जंहिं बहितरीनु तरीक़े सां हुन बॉलिंग कई पे अगरि टूर्नामेंट कंप्लीट थिए हा त लाज़मी हू पंहिंजो परफॉर्म करे पाकिस्तानी टीम में पंहिंजी जॻह ठाहिण में कामयाबु थिया असीं दुआ कयूं था त हींअर बि माशाल्लाह तमामु बहितरीनु बॉलिंग कई आहे ऐं सिलेक्टर जी नज़रुनि में आहे शाहनवाज़ ॾाणी बिल्कुलु घणो करे सिलेक्ट थी वेंदो जेको नेक्स्ट टूअर आहे नेक्स्ट न त यकदमि कुझु टाइम में अची वेंदो पर हिकिड़ो नुक़सानु थियो इन तरीक़े सां बि त हुननि परफॉर्म कंदा ऐं पंहिंजो टैलेंट शो कंदा उनखे अलावा फाइनेंशियली बि नुक़सानु थींदो लाज़मी ॻाल्हि जंहिं महिल स्पॉन्सर बैकफुट ते लाइ वेंदा त कुझु न कुझु ड्यूज़ सभिनी अच्छा ॾिसो त माना हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत PSL या सेशंस जे जेके प्लेयर्स आहिनि त माना अलाए कुझु सडनली कुझु थी न वञे असां बसि कहिड़े तरीक़े सां परफॉर्म करे वञूं माना कुझु अहिड़ी लाइफ में हुननि जे ट्विस्ट माना यकीननि हर वक़्तु मां ख़ौफ़ज़दा हुजनि न त हाणे छा थो थिए या कहिड़े हवाले सां कीअं क्रिकेट जी सॼी दुनिया में माना हालांकि पीसफुल गेम हुजणु घुरिजे हर कोई जेको खेॾण वारो बि ऐं ॾिसण वारा बि माना रिलैक्स मूड्स में हुजनि लेकिन सडनली इहो न हुजे त हाणे अलाए छा थींदो न असां उहो सोचूं था हुननि जे लिहाज़ खां ईअं न आहे छो त प्रोफेशनली हूंदो ई हुनखे चइबो आहे जेको इन्हनि कंडीशन में काम हुजे रिलैक्स हुजे अगरि तव्हां इहो सोचो था त हू अची करे परेशान थींदा ईअं न अगरि एॾो ई परेशान केरु हूंदो त परफॉर्म न करे सघंदो प्रोफेशनली हुनखे चइबो आहे त हू पंहिंजे प्रोफेशन में एक्सपर्ट आहिनि ऐं अगरि ज़ाहिद आहे त हू पंहिंजी लेग स्पिन में एक्सपर्ट आहे अगरि ॾहाणी आहे त हू पंहिंजी फास्ट बॉलिंग में एक्सपर्ट आहे ऐं इहा ई मेन शइ नज़र आई ख़ासि तौर ते शाहनवाज़ ॾहाणी में त केॾी बि क्रिटिकल कंडीशन हुई पर हुनजो जेको जॉली जेका हुनजी नेचर हुई हुन जेको त अगरि तव्हां ॾिसंदा ईअं सोशल मीडिया ते छायल इन करे ई आहे त हुन इंजॉय कयो आहे ग्राउंड में हुन अगरि हुनखे 6 लॻा 4 लॻा हुनजे बावजूद हुन कमबैक कयो आहे हुन ग्राउंड में इंजॉय कयो आहे अच्छा इहो ई वधीक इंटरेस्टिंग थींदो आहे जेके बि व्यूवर्स हूंदा आहिनि ऑडियंस हूंदी आहे इवन की घर वेठे टेलीविजन में को बि क्रिकेट जेको बिल्कुलु इंजॉय करे गेम खेॾंदो त उहा न गेम इंटरेस्टिंग थींदी आहे इंतज़ारु कंदा आहिनि त हाणे इंजॉय छा थींदो हाणे हिन जी परफॉर्मेंस छा हूंदी या हाणे जो रिएक्शन छा हूंदो चलो मज़ीद इन तक चरी थींदी लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 के प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं हिकिड़ी कॉल बि आहे कॉल रिसीव कंदासीं हलो सलाम हलो वालेकुम जी केरु किथां खपे तारुफ़ कराईंदा पोइ तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बराड़ में कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं छा चवणु चाहींदो हाँ मां सलमान की जो ख़राज तस्वीर पेश करणु चाहींदुमि जेको पंहिंजे क्रिकेट लाइ पाकिस्तान जी क्रिकेट लाइ सलमान जी ख़िदमत आहे हुनखे सलाम पेश कंदुमि मां ऐं लोकल प्लेयरनि जे इलाही सपोर्ट कयो आहे जेके न ॾिठा वेंदा हुआ पंहिंजे दोस्त मौजूदु आहे हिन वक़्तु सलमान जे करे हुनखे सॼो पाकिस्तान ॾिसे थो हिन ॻाल्हि ते सलमान खे सलाम पेश कंदुमि महिरबानी मुफ़्तन पे सलमान तव्हांखे थैंक यू सो मच तव्हां असांजो प्रोग्राम चयो ॿियो कुझु सवाल करणु चाहींदा न बसि सभिनी महिमाननि खे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम महिरबानी वॾी महिरबानी अच्छा ॾिसो त जॾहिं ख़ासि तौर ते जर्मनी ऐं बर्तानिया जी जॾहिं जंग थी त तॾहिं बि जेको आहे प्रमोट करण लाइ या ख़ासि हुननि जे जेके बि सोल्जर्स हुया जेको कोई निशानेबाज़ हुयो या कोई कहिड़ो उन्हनि में बि कमु हिकिड़ी प्रिंट कयो हो प्रिंट जॾहिं हिकिड़ी न्यूज़ उते छापदा हुननि जे हिकिड़ी गारनि में वेही करे ख़ासि पब्लिक कंदा त उन्हनि जे हिकिड़ा जासूस छॾियल हूंदा त उन में ख़बर पवंदी ही त बाबा ही जेको हिननि जो सोल्जर आहे सफ़ा टफ आहे हिननि जी चाहे उहो जर्मनी जो हुजे चाहे बर्तानिया माना कंहिं शइ खे प्रमोट करण लाइ पहिरियों वक़्तु जे त ही न्यूज़ पेपर हुयो हाणे त असांजे प्लेटफॉर्म वग़ैरह आहिनि जीअं त सलमान पंहिंजो उन हवाले सां किरदारु जेको पंहिंजो प्ले कनि था त असांजे जेके सिंध जे जेके बहितरीनु टैलेंट आहिनि असांजे क्रिकेट जे हवाले सां उन्हनि खे बार बार प्रमोट यकीननि ही ॾेखारनि पिया शो कराइनि पिया त बार बार हर कंहिंजी ज़बान ते उहा आहे अच्छा इक़बाल साहिबु मां तव्हां ॾे ईंदमि जीअं त स्पोर्ट्स जी एक्टिविटीज़ जे हवाले हमेशह जेके हेल्दी एक्टिविटीज़ में बॉइज़ घणा नज़र ईंदा आहिनि यूनिवर्सिटी लेवल में हीअं कीअं आहे केतिरे हवाले सां जेके गर्ल्स जेके आहिनि में इंट्रस्टेड आहिनि डेफिनेटली बॉइज़ खे अपॉर्चुनिटी घणी थी मिले जीअं हाणे जब ॿाहिरि बि निकिरी आहे वञी रांदि खेॾूं त उन्हनि जी फिज़िकल एक्टिविटी वधीक आहे मतिलबु फीमेल्स जी फिज़िकल एक्टिविटी ॿिए इनफॉर्मल उन में हूंदी पर स्पोर्ट्स में एतिरी घणी कान्हे पर उन्हनि जो दिलि चाहे थो ऐं असां क्रिकेट टीम बि वठी वियासीं 2 साल पहिरीं ऐं काफ़ी उन्हनि इंट्रस्ट ॾेखारियो कीन सॉरी टू इंटरप्ट मां सब एक कॉल हम आपको कंटिन्यू करते हैं हेलो सलाम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केर किथां का पंहिंजो तारुफ़ कराईंदो
डॉक्टर कासिम थो ॻाल्हायां टनोल आयर मां। अवांखे वरी कर प्रोग्राम सुबुह मिलण में कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी, छा चवणु चाहींदो? हा, सुबुह जो तव्हांजो ॾाढो बहितरीनु प्रोग्राम आहे महिरबानी ऐं हिन जी मुबारक हुजे तव्हांखे। जी जी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ॿियो को सवाल कंदो? जी जी जी। हा, असां ईअं चवणु चाहियूं था असांखे आपदा परवीन जो सूफ़ियान कलाम उहो राति जो जेको प्रोग्राम असांजो पब्लिक चॉइस ऐं ख़ासि तौर ते अॼु असांजे सिंगर अॼु जेको अॼु मौजूदु न आहिनि महिमान अॼु जेका कचहरी हूंदी आहे अॼु अॻु लेकिन डेफिनेटली कुझु सिंगर मौजूदु त तव्हांजी ख़्वाहिश पूरी करणु। थैंक यू सो मच तव्हां सां प्रोग्राम में शामिल। जी इकबाल साहब तव्हांजी चयो त गर्ल्स जेके आहिनि काफ़ी कीन आहिनि ऐं हू चाहिनि थियूं त असांखे अपॉर्चुनिटीज़ मिलनि। असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ ॾियूं, भले असां खटूं न खटूं पर असां उन्हनि खे पार्टिसिपेट कराईंदा आहियूं। ऐं जीअं हाणे कल्ह इंटर यूनिवर्सिटी हुई, सॼे पाकिस्तान जूं टीमूं आयूं हुयूं ऐं स्पेशली हिन में पंजाब जूं टीमूं वधीक हुयूं ऐं उन में असांजी गर्ल्स हुनखे काफ़ी टफ टाइम ॾिनो ऐं मतिलबु आहे त पंजाब जी जेकी चैम्पियन टीम आहे उनखे असांजी गर्ल जेको आहे सो 2-0 ते अची वई। उन खां पोइ हुन 3-2 खटियो आहे, माना हुननि जो सॼो पैनिक क्रिएट थी वियो त असांजी गर्ल्स में काफ़ी पोटेंशियल आहे, अपॉर्चुनिटीज़ जी कमी आहे। वध में कहिड़ी गेम्स जेके टेबल टेनिस, बैडमिंटन इन्हनि में ऐं चेस प्लस जेको आहे सो हू जॾहिं असां वटि स्नूकर टेबल्स आहिनि त उहे उन ते बि अची ईअं खेॾंदियूं आहिनि। बाक़ी क्रिकेट जूं काफ़ी शौक़ीन आहिनि, फील्ड गेम्स में क्रिकेट जूं, वॉलीबॉल खेॾनि थियूं, शूटिंग बॉल खेॾनि थियूं, इहे सभु गेम में आहिनि। ऐं असां इंटर डिपार्टमेंटल कराईंदा आहियूं त उन में असां वटि छोकिरियूं छोकिरनि जे बराबरि ई हूंदियूं आहिनि तक़रीबन। सही, असांजे माना पंजाब ऐं सिंध जे हवाले सां त ओसरी तव्हांजी जो त उते रेशो वधीक आहे गर्ल्स जो खेॾण जे हवाले सां। सही, अच्छा हिते तव्हांखे छा किथे कोलैप्स लॻे थो त हीअ छोकिरियूं छो नथियूं अॻिते वधनि या अपॉर्चुनिटीज़ नथियूं मिलनि या इजाज़त कोन्हे? न, तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त स्कूल्स में ऐं इन्हनि नंढे इंस्टीट्यूट्स में जेसि ताईं डेवलपमेंट न थींदी, छो जो ॾिसो न असांजे टाइम में बि गर्ल्स जेके आहिनि सेंट मैरीज़ में जिम्नास्टिक कंदियूं हुयूं, स्पोर्ट्स बि खेॾंदियूं हुयूं ऐं असां वटि बि हूंदी हुई बोनावेंचर्स में ऐं सेंट मैरीज़ में बि हूंदी। त इहो अपॉर्चुनिटी जी ॻाल्हि आहे, छो जो हाणे गर्ल्स खे ॿियो वरी असां वटि माण्हुनि जो जेको आहे स्टैंडर्ड ऑफ लिविंग उहो डिफरेंट आहे। उहा मतिलबु पंहिंजा ड्राइंग रूम त ठाहींदा, पंहिंजा कमरा त ठाहींदा, पर उते को स्पोर्ट्स जे हवाले सां को अहिड़ी का शइ नथा ठाहिनि। एॾा वॾा वॾा बंगला हिननि वटि आहिनि पर तव्हां ॿाहिरि वेंदव त तव्हांखे बास्केट बॉल जा लॻल हूंदा, टेबल टेनिस जी टेबल पियल हूंदी, स्नूकर जी टेबल हूंदी। हाणे असां वटि बि अवेयरनेस अचे पई पर ॾाढी स्लो आहे। स्विमिंग पूल आहिनि माण्हुनि वटि घरनि में, पोइ इन में गर्ल्स खे अपॉर्चुनिटी घर में वधीक मिले थी। सही सही, पर ॾिसो हीअ त कोई अफोर्डेबल आहे उहो अफोर्ड करे सघे, उन हवाले सां ॾिसो त असांजे इदारनि ते ई रिस्पॉन्सिबिलिटी अचे थी या कम्युनिटी वाइज़ ते को असांजो अहिड़ो को सुठो ग्राउंड हुजे गर्ल्स जो या अलॻि हुजे या बॉइज़ जो। लेडीज़ क्लब अंग्रेज़नि जे ज़माने खां ठहियलु आहे पर हाणे अफवाह अगरि एक्टिव थिए त उनखे डेवलप करे सघे थी ऐं बिल्कुलु लेडीज़ जे लाइ अपॉर्चुनिटी प्रोवाइड करे सघनि था। हीअ हेल्थ एक्टिविटी ज़बरदस्त ज़बरदस्त, माना केॾो फ़ाइदेमंद, ॿियूं कचेरियुनि को बि जान छुटी पवंदी, ॿिया कोलैप्स बि थी वेंदा हिन लाइ। जी 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 तयार थियण खां फुर्सत मिले त गेम्स खेॾण। ईअं बि कोन्हे लेडीज़ खे घणो टेंशन आहे शॉपिंग जो, शादियुनि में। ॾिसो न हिकिड़ी शइ न हुजे त पोइ माण्हू वधीक ॿिए शयुनि में सोचो, जॾहिं हूंदी आहे त पोइ यकीनन माइंड डाइवर्ट थी वेंदो आहे। जुनेर सां बिल्कुलु जेको आहे सो सही पियो चए, पर हाणे उन में बि छा आहे जो हिकिड़ो जेकी पेरेंटल ग्रूमिंग आहे या सोसाइटी में ग्रूमिंग आहे या पीयर्स आहे उन्हनि जे करे इहो आहे त गर्ल्स जेके आहिनि मेकअप ते या हिननि शयुनि ते टाइम ॿियो को ऑप्शन उन्हनि खे नज़र नथो अचे। अपॉर्चुनिटी मिलंदियूं त इंशाल्लाह उहे बि स्पोर्ट्स में। अच्छा मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त गर्ल्स खे मतिलबु गुड लुकिंग जो त शौक़ु हर इंसान खे हूंदो आहे पर गर्ल्स खे तव्हांखे ख़बर आहे कुझु वधीक हूंदो आहे त असीं यंग लॻूं, ब्यूटीफुल लॻूं। अच्छा मज़े वारी ॻाल्हि त अगरि जेकर हुननि जो थोरो हिन तरफ़ अगरि ध्यानु हुजे मतिलबु स्पोर्ट्स तरफ़ ऐं फिटनेस तरफ़ त उहो इन शइ में वधीक इम्प्रूव करे सघे। ॾिसो न जीअं हिननि ॻाल्हि कई प्लेटफॉर्म जे हवाले सां, पंजाब में ॾिसो हिननि जो रेशो वधीक आहे, यकीनन हुते ऐं मूंखे बि ख़बर आहे त पंजाब में एतिरा ग्राउंड्स अवेलेबिलिटी आहिनि, उते छोकिरियूं खेॾी सघनि थियूं। माना स्टार्ट असांजे घर खां ई जॾहिं उहो नथी थिए त यकीनन हिकिड़ो पासो बंदि हूंदो त ॿिए पासे ते माण्हू वेंदो। अगरि तव्हां यादि ॾींदो त हिकिड़ी ॿी शइ आउं शेयर कंदुसि, जुनैद बि वेठो आहे, कल्ह उते जे डायरेक्टर्स ऐं मैनेजर्स असांखे चयो त असां टैलेंट हंट जेको आहे 8वीं क्लास खां शुरू कंदा आहियूं, उहे गर्ल्स हुजनि या बॉइज़ हुजनि, असां स्कूल्स में वेंदा आहियूं। हाणे इहो एफर्ट सची ॻाल्हि आहे त असांजे एंड तां नथो थिए
पंजाब जेको सेंट्रल पंजाब आहे स्पेशली लाहौर स्पेसिफिक उहे छा था कनि त 8वीं क्लास खां प्राइवेट स्कूल या जेको आहे गवर्नमेंट जो उन में टैलेंट हैंड कनि था ऐं पोइ उन्हनि ते हथु रखनि था, उन्हनि खे स्पॉन्सर कनि था, पोइ वॾे लेवल ते प्रोफेशनल लेवल ते उहे अचनि था। जबरदस्त अकिन स्टार्ट कोई बेसिक कोई वो स्टार्ट था कनि। स्पोर्ट्स जो क़दुरु आहे उहो हींअर ई तव्हांखे हिकिड़ी ॿी मज़े वारी ॻाल्हि थो ॿुधायां त अगरि त कंपेरिजन कयो त सिंध पंजाब जो, हाणे तव्हां मज़े वारी ॻाल्हि ॾिसो त वापडा जूं टीमूं आहिनि, हर हुन जूं पंहिंजो डिपार्टमेंटल टीमूं आहिनि, जीअं हैदराबाद में हेस्को आहे, जीअं मतिलबु पेपको आहे, जीअं हर जॻह हुननि जूं आहिनि जेके पेपको आहे वग़ैरह वग़ैरह हेस्को जीअं मुंहिंजूं टीमूं हूंदियूं आहिनि। हाणे जेतिरियूं बि टीमूं आहिनि सभिनी जो कमु क्रिकेट खेॾणु आहे। वाहिद हैदराबाद जी टीम आहे हेस्को, हुननि खां क्रिकेट नथा खेॾनि, हुन खां हू था कमु कराइनि, लाइट वारो कमु था कराइनि। हा क्रिकेटर थी करे हू माना पंहिंजा कम पिया कनि जेके लाइनमैन वारो कमु को मीटर रीडिंग वारो कमु प्लेयर्स खां। इहा केॾी ज़्यादती आहे, तव्हां प्रोफेशनल प्लेयर्स खां क्रिकेट खेॾण जे बजाए हुननि खां तव्हां इहे कमु पिया करायो, कंहिंखां तारूं बि सही करायो कि थियो त इहा केॾी वॾी ज़्यादती आहे। मतिलबु स्पोर्ट्स जो उहो क़दुरु न आहे। हिन में हिकिड़ी ॿी शइ आउं शेयर कंदुसि जुनेद त हिकिड़ो असांजी हिकिड़ी टीम अहिड़ी हूंदी हुई, कराची यूनिवर्सिटी अहिड़ी हूंदी जेके कम्पीट कंदी हुई पंजाब खे। हाणे उन जो बि हाल ख़राबु थी वियो आहे ऐं असां ॾिसूं था त उन लेवल ते उहो परफॉर्म न पिया करे सघनि ऐं उन्हनि जी पार्टिसिपेशन बि घटि थी वई आहे। कराची यूनिवर्सिटी हिकिड़ी वॾी नर्सरी हुई, प्रोड्यूस कंदी हुई, उहा डाउन थी वई आहे। माना सॼे सिंध में इंक्लूडिंग कराची स्पोर्ट्स लेकिन असां कराची भी सिंध जो त मेन जेको स्टार्ट हो कैपिटल सिंध जो शहरी जी कराची यूनिवर्सिटी जी तव्हां ॻाल्हि कई, उते ही अचे थो। हालांकि उते को अहिड़ी को फाउंडेशन्स या एजुकेशन्स बि कोन्हनि जो इंसान जो रहे त उते हमेशह जेके आहिनि थोरा क्लास जे हवाले सां या ओपन माइंड जे हवाले सां बि फैमिलीज़ या फर्दर्स इवन की इजाज़त बि आहे पंहिंजे जेके आहिनि ॿारनि खे, त उन हवाले सां उहो बि पर छो इन हवाले सां तव्हांखे छो थो लॻे त इहो क्लैप्स उते बि अची वियो? ऐं सम्झां थो त हिकिड़ो त जेको इहो मीडिया आहे ऐं मोबाइल ते माण्हू टाइम वेस्ट कनि था, मादरत सां इहो हिकिड़ो इन जो रेशो वधी वियो आहे। ॿारनि खे स्पोर्ट्स एक्टिविटीज़ हेल्दी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व करण लाइ पुश थीरी खपे, उहा गवर्नमेंट जे तरफ़ां बि खपे, पेरेंट्स जे तरफ़ां बि खपे। पंजाब में पेरेंट्स बाक़ाइदा ॿारनि खे यूनिवर्सिटी लेवल ते, स्कूल लेवल जी सिर्फ़ु न कोई ॻाल्हि करियां, शाम जो टाइम ॾींदा था, ॿारनि सां गॾु वेहनि था, उन्हनि खे स्पोर्ट्स खेॾाइनि था। असां वटि घटि थो थिए। सही 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 था चओ, बिल्कुलु काफ़ी हद ते असांखे बि यादि आहे जॾहिं जिम्नास्टिक जी क्लास मूंखे बि हिकु ॿ वरी उन खां बाद में जॾहिं असांखे ख़बर पई त असांजी क्लास बंदि थी चुकी आहे त अजीब फील पियो थिए, क्योंकि पेरेंट्स इजाज़त न ॾिनी पेरेंट माना कयो जी। अच्छा सलमान तव्हां ॾिसो तव्हां सफ़ा ख़ामोश वेठा आहियो, अहिड़ी ॻाल्हि थी। अच्छा जीअं हिन इक़बाल साहिबु मोबाइल जी ॻाल्हि कई, ॾिसो हाणे हिननि मोबाइल जो हिकिड़ो सुठो इस्तेमालु कयो हिकिड़े प्रमोट थींदो लाइ। तव्हां छा था ॾिसो त तव्हांजी इन जे हवाले सां केतिरे हद ताईं प्लेयर्स जेके आहिनि अॻिते अञा वधी सघनि था? जी हा, फ़ाइदो त इलाही थियो आहे। जीअं हींअर तव्हांजे स्क्रीन ते साम्हूं ई आहे शाहनवाज़ ॾानी, उहो तक़रीबन सोशल मीडिया जे करे मथे आयो आहे, न त असांजे सिंधी प्लेयरनि ते इलाही ध्यानु घटि हो। ऐं हींअर पोइ यकीन सां चवां थो शाहनवाज़ ॾानी जहिड़ा 20 ॿिया बि वेठा आहिनि सिंध में। अगरि अञा बि PCB थोरी नज़रियूं करे न, कराची खे छॾे करे बाक़ी जेका बि असांजी इंटीरियर उते को बि PCB जो ख़्यालु कोन्हे, न ग्राउंड्स आहिनि, न का सुठी मैनेजमेंट आहे। इहे स्पॉन्सर आहिनि जेके पंहिंजी जेब मां ख़र्चा करे छोकिरनि खे खेॾाईंदा आहिनि। इलाही जीअं हींअर आहिनि ज़ाहिद महमूद, परवेज़ साहिबु आहे, परवेज़ चांडियो दादू जो, उनजी इलाही हेल्प कई आहे, उहो तॾहिं खेॾियो आहे, पंहिंजी जेब मां ख़र्च करे इन्हनि प्लेयरनि खे खेॾायो अथनि। त बसि असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे त PCB मतिलबु थोरो इंटीरियर ते ख़्यालु करे। ज़ाहिद महमूद बि 20 ॿिया पिया आहिनि ऐं शाहनवाज़ ॾानी जहिड़ा 15-20 ॿिया पिया आहिनि। अच्छा शाहनवाज़ ॾानी जी हाणे माशाअल्लाह हाणे नया टैलेंट तव्हांजे बि को उभर थी आयो आहे, काफ़ी बहितरीन परफॉर्मेंस कई। सोशल मीडिया ते उन्हनि जी तस्वीर जी जेकी आहे शाया थी, वायरल थी, त जेके हुन में ॾिसो न महिनत मज़दूरी करण में को बि कोन्हे। शुक्र आहे इंसानु पंहिंजी महिनत मज़दूरी करे कमु थो, कंहिंजे हथ आॾो नथो टंगे। त उन्हनि जी जेके ठेलो लॻो भाॼी जो असांखे वधि खां वधि ख़ुशी थिए थो, हुनजो भाउ एॾो हलाए पियो, हीउ क्रिकेट खेॾे पियो, पूरी दुनिया जेका ॾिसे पई केॾी कामयाबी आहे। हिन में थोरो आउं करेक्शन करियां, इहा हिकिड़ी फेक न्यूज़ हुई, इहो जो भाउ कोन हो, इहो को बेरू पियो हो, जंहिं मतिलबु हुन ॾिठो त नालो थियो आहे। एतिरा मतिलबु नथो चई सघे एतिरा के रिच आहिनि, पर मतिलबु सुठा खाइण पीअण वारा आहिनि
ऐं सुठी फैमिली आहे त इहो त ग़लति हो जेको सोशल मीडिया ते वायरल थियो। अच्छा वरी इहे बि काफ़ी नॉर्म्स बि सोशल मीडिया जे थ्रू उन में सलमान जहिड़ा ई जेके आहिनि उन शइ खे करेक्ट करे सघनि था। तव्हां ई दुरुस्त करे छॾियो इन ॻाल्हि खे, ख़ासि असांजो बि मेरान टेलीविजन सुबुह मेरान जेको आहे सॼी दुनिया में ॾिसो वञे। उहो अहिड़ो हुयो कोन, बाक़ी आहे वैसे ग़रीब शाहनवाज़ ॾाहानी ऐं इन वटि पंहिंजी मतिलबु शूज़ बि कोन हूंदो, दोस्तनि यारनि खां वठी करे क्रिकेट खेॾंदो, टेप बॉल जी क्रिकेट त तक़रीबन पहिरियों उगाड़े बि खेॾंदो, हींअर इलाही पंहिंजो वायरल थिया आहिनि हुनजा तस्वीर। सो महिनत वीचारे जाम कई आहे ऐं अलाह हुनखे इज़त ॾिनी आहे। असांजूं दुआऊं अथसि, असां जेतिरी अञा बि सपोर्ट थींदी शाहनवाज़ लाइ कंदासीं। हाणे मुलाक़ात थी आहे पोइ तव्हांजी मुलाक़ात फोन ते ॻाल्हि ॿोल थी न थी, PSL खां डायरेक्ट वरी हेॾां वियो, कोरोना जो इशू थी वियो न, सो हुनखे PC बि मना कयो आहे, सो हेॾां लाड़काना साइड। सही 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 माना तव्हां ॾिसो कहिड़ो केतिरो इंसानु छा बि हुजे त महिनत करे थो त महिनत रायगा कोन थी वञे, चलो उन फील्ड में न के ॿिए फील्ड में मिले ज़रूरु थी, अलाह जेको आहे उहो महिनत रायगा करे न कंदा। इंसानु चवंदो असां एॾी महिनत था कयूं या शायदि असांजो नसीब कोन्हे, पर नसीब शायदि ॿिए हंधि बि लिखियलु हूंदो आहे ज़रा। अच्छा त तव्हां जेका क्रिकेट में क्या छा बॉलिंग में एक्सपर्ट हुयो, क्रिकेट में बैटिंग में एक्सपर्ट हुयो? जी मां पहिरीं खेॾंदो हुयुसि, ऑलराउंडर हुयुसि। अच्छा इहा ई मां ॻाल्हि कई त मीडिया में जीअं अची वियो असांजे प्लेयरनि खे का बि सपोर्ट कोन हुई PCB जे तरफ़ां। पंजाब जी क्रिकेट लाइव हलंदी हुई सोशल मीडिया ते, पोइ आउं ॾिसंदो हुउसि, मूं चयो इलाही असांजा सुठा प्लेयर आहिनि जेके टेप बॉल ते हार्ड बॉल ते खेॾनि था, इहे साम्हूं छो कोन था अचनि। पोइ मूंखे कंहिं दोस्त यार चयो त यार असां वटि मीडिया कोन्हे, असांजी मीडिया सपोर्ट नथी करे, तूं हिकिड़ो पेज ठाह। ईअं मां ईअं पेज ठाहे छॾियो, पोइ इनजी सपोर्ट कई, पोइ अल्हम्दुलिल्लाह मूंखे सुठो रेस्पॉन्स मिलियो। सही सही पोइ उनजे ज़रिए इलाही प्लेयर। अच्छा तव्हां क्रिकेट में आयो कंहिं ज़रिए कोई आइडियल ठाहियो हूंदो यकीनन, केरु आहे आइडियल? मूंखे क्रिस गेल पसंदि हुयो, उनखे ॾिसी करे टेप बॉल में अज़ीज़ कांदड़ो, उनखे ॾिसंदो हुउसि, पोइ उन्हनि जे थ्रू बसि मूंखे शौक़ु जाॻियो, पोइ उन्हनि जे पोयां ई ज़बरदस्त ज़बरदस्त आइडियल ज़रूरु हूंदो आहे, पोइ इंसानु न चवंदे त मुंहुं पंहिंजे त इहो थी नथो सघे, नंढपण कोई असां आइडियल एॾा चेंज कंदा पोइ फाइनल में पोइ पर तव्हां छो हाणे नथा, पोइ तव्हां ॿियनि खे सपोर्ट कयो था त पाण खे बि सपोर्ट कयो न। मीडिया वारो मूंखां अलावा को पेज वारो लाइव हलाइण वारो। अच्छा मतलब तव्हां चओ था त सही सही सही। हाणे आऊं कंदकोट मैच हुजे, कराची मैच हुजे, हैदराबाद हुजे, मीरपुर ख़ास हुजे, मूंखे इनवाइट कंदा आहिनि, टूर्नामेंट लॻंदो आहे हिकिड़े ॾींहं जो 2 ॾींहं जो पूरो, ऐं सॼो ॾींहुं हुते बीही करे लाइव हलाईंदो आहियां टोटल मैचिस सोशल मीडिया ते। मुंहिंजो पेज आहे ऑफिशियल सिंध टेबल जे नाले सां, पोइ जेतिरा बि मैचिस आहिनि सभु आऊं लाइव हलाईंदो आहियां। माना तव्हां पंहिंजी कुर्बानी ॾिनी इन शइ खे प्रमोट करण लाइ पाण जेको ज़बरदस्त ईअं ई थींदो आहे, ईअं ई थींदो आहे। कोई इंसानु कंसर्ट हुजे त पोइ को कंहिंखे कंहिंखे कुर्बानी ॾियणी पवंदी आहे। पर हीअं हलूं था असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, ब्रेक खां पोइ इकबाल साहिब ॾे असां वापसि ईंदासीं, हुनखे पुछंदासीं त हिननि जी भला फेवरेट गेम कहिड़ी आहे या को फेवरेट आइडल पर्सनैलिटी कहिड़ी आहे। पर हीअं शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त किन स्पोर्ट्स जे हवाले सां एतिरी काफ़ी अवेयरनेस बि मिले पई, स्पोर्ट्स जी ज़िंदगी में केतिरो जेको ज़रूरी आहे, ऐं ख़ासि तौर ते गर्ल्स में के बि रिस्ट्रिक्शन थियनि थियूं या यूनिवर्सिटी लेवल ताईं जेके छोकिरियुनि खे इजाज़त हूंदी आहे खेॾण जी, काफ़ी सारा क्लैब्स आहिनि। पर किथे न किथे अगर कंहिं बि स्पोर्ट प्लेयर खे, चाहे क्रिकेट हुजे, टेनिस हुजे, बैडमिंटन हुजे, अगर उनखे मौक़ो मिले थो त यकीनन हू अगर उनमें टैलेंट आहे त हू नालो रोशन ज़रूर थो करे। उन सां गॾोगॾु उनजी फैमिली जो सपोर्ट हुजे, मेन शइ हूंदी आहे त फैमिली सपोर्ट केतिरो करे थो, केतिरे हवाले सां फैमिली जेके आहे असांजे बैक ते बीठी आहे, या उन ख़ासि तौर ते के न्याणी केतिरो पुश थी करे। ॾिसो पहिरियों त असां चवंदा त न्याणी खे तालीम ॾियो, न्याणी खे तालीम ॾियो त उन जेके बि नंढी नंढी ख़्वाहिशूं आहिनि, चाहे उहो स्पोर्ट्स से रिलेटेड हुजे, कोई अहिड़ी हेल्दी एक्टिविटी हुजे, इवन की म्यूज़िक सां रिलेटेड हुजे का शइ। जीअं त ॿाहिरि मुल्कनि में तव्हां ॿार यकीनन हर कोई इंग्लिश मूवीज़ ते यकीनन ॾिसंदो हूंदो, त उन में ॾिसो त ॿारनि खे लाइफ स्टाइल अहिड़ो ॾेखारियो वेंदो आहे कॉलेज में, त हू सिंगिंग बि कनि था, इवन के हू बहितरीन तरीक़े सां कुकिंग जा बि क्लासिस अटेंड कनि था, ऐं केमिस्ट्री लैब्स में बि वञी एक्सपेरिमेंट्स कनि था, ऐं उन सां हवाले जा पंहिंजे पोइट्री ते में बि हुआ, इवन के ड्रामा एक्टिंग में बि। ऐं करे करे सोचंदी आहियां त इन्हनि स्टूडेंट्स खे एतिरो टाइम कीअं पियो मिले पंहिंजी फर्दर स्टडीज़ खे माना क्लैप्स करे ऐं ॿी एक्टिविटी करण में। उते जेको असांजो मैथोलॉजी असांजी पढ़ाई जे हवाले सां आहिनि, उहो हिकिड़ी असेंबल थियण आहे बहितरीन तरीक़े सां। मुंहिंजे ख़्याल में त उहो ईअं हूंदा त उनखे बाद में जेको इकबाल साहिबु दुरुस्त कंदा, यकीनन ही बि काफ़ी कंट्रीज़ में विज़िट कयो आहे, या हिननि जो बि जेको एक्सपीरियंस आहे उहो मूंखे ईज़ी करे ॿुधाईंदा, त शायदि उन्हनि जो को पर्टिकुलर सब्जेक्ट जे हवाले सां कंसर्ट हूंदो, थ्योरिकल एतिरो हूंदो कोन, इन हूंदे सां शायदि तॾहिं उन्हनि स्टूडेंट्स खे टाइम थो मिले। काश असांजा बि स्टूडेंट्स इन अदर एक्टिविटीज़ में एक्टिव हुजनि। इकबाल साहिबु तव्हां इन ॻाल्हि खे मज़ीद दुरुस्त कंदा त ॿियूं एक्टिविटीज़ में कीअं इन्वॉल्वमेंट थिए थी? हू कोशिशि इहा कंदा आहिनि त ॿार खे अहिड़ी शयूं इंट्रस्टिंग शयूं उन्हनि में इन्वॉल्व कनि, ताकी हू जेको आहे सो पंहिंजो उन में इंट्रस्ट ज़ाहिर बि कनि ऐं पंहिंजी एनर्जी उन में लॻाइनि। ऐं असां बि इहो करे सघूं था, असांजे स्कूलनि में थिए बि थो, कुझु स्कूलनि में थिए बि थो।
ॿियो पेरेंट्स खे खपे त उन्हनि खे हेल्दी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कनि। ज़रूरी न आहे त असां जेको आहे सो अंग्रेज़नि जी या यूनिवर्सल स्पोर्ट्स खे ई करियूं। असां वटि पंहिंजूं गेम्स बि आहिनि। मूंखे यादि आहे त असां नंढे हूंदे गेम्स खेलंदा हुआसीं, छुपन छुपाई थियो, जेके रसी टुपणु थियो, त इहे सभु शयूं करे सघनि थियूं। इहे बि त हेल्दी एक्टिविटीज़ आहिनि। ऐं स्किपिंग या जेको रोप वारी आहे या त यूनिवर्सल आहे ऐं हर जॻह ते थिए थी, असां उहो करे सघूं था। सही, पर ॾिसो, पर मुंहिंजी ॻाल्हि इहो त सवाल इहो त स्टूडेंट्स खे केतिरो टाइम ॾेई सघिजे थो त इन्हनि एक्टिविटी। असांजे कोर्स ई एतिरा हैवी हूंदा आहिनि, 15 खां 12 जेके सब्जेक्ट्स हूंदा आहिनि हिकिड़े सेमेस्टर में, वरी पोइ बाद में जॾहिं उहो थ्योरिकल एतिरो पढ़ायो पियो वञे त इन्हनि लाइ त टाइम कोन्हे। छा आहे जो कुझु सब्जेक्ट्स में पढ़ाई वधीक आहे, पोइ उन में तव्हां उन्हनि खे प्रैक्टिकल वर्क बि करायो। हाणे अगरि तव्हां आगा खान जी मेडिकल यूनिवर्सिटी में वञो था त सुबुह को 8:30 बजे खां शुरू थिए थो त 5 बजे ताईं उन्हनि जा क्लासिस हलनि था, विच में प्रैक्टिकल बि जेको बि आहे। त इहो करिणो त पए थो, इंटेंसिव ऐं एक्सटेंसिव पढ़ाई करणी पए थी, छो जो सब्जेक्ट्स अहिड़ा आहिनि। प्लस असां वटि हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम आहे जेको स्कूल ऐं कॉलेजिस में आहे, उहा आहे रीजनल ऐं नेशनल लैंग्वेज। उनखे बि असांखे इन था कनि। हालांकि जेके ज़रूरत आहे 8th ताणी त ठीकु आहे, उन खां पोइ ऑनवर्ड्स साइंस जा सब्जेक्ट्स हुजनि या आर्ट्स जा अगरि हुनजो इंट्रस्ट आहे, ऐं बाक़ी इंग्लिश हुजे वधि में वधि सुठे तरीक़े सां करे सघनि, त पोइ उन में सब्जेक्ट थोरा घटि थी वेंदा। अजायो जेको आहे सो उन्हनि जे मथां बोझ आहे। जुनेद वधीक न मूंखे तव्हां कुझु चओ पिया तॾहिं हवाले सां त जेको वाकई एॾी थ्योरी बि असांखे पढ़ाई पई वञे, हिकिड़े इन दौर खां तव्हां बि गुज़रियो, असां सभु गुज़रियो, एतिरो बर्डन हूंदो आहे त बाबा अञा हिकिड़े चैप्टर जा एतिरा टॉपिक्स क्लियर कोन थिया, अञा मथो ॿियो सब्जेक्ट बीठो आहे। मतिलबु आउं पर्सनली बिलीव कंदो आहियां त मतिलबु प्रैक्टिकली माण्हू वधीक सिखे थो। ऐं मिसाल ॾींदो आहे, तव्हां मोबाइल जो अगरि जेकर मेन्यू जो किताब खणी अगरि मोबाइल यूज़ करणु वियो, ऐं नथो सम्झो त केरु बि यूज़ करे सघंदो। हाणे महिल छा छा लिखियलु हूंदो आहे, केरु हर को ख़बर किताब खे जेको आहे साइड ते छलाईंदा आहिनि, मोबाइल खणंदा आहिनि, खोले स्टार्ट कंदा आहिनि। छा त पोइ प्रैक्टिकली तव्हांजो जेको 2-3 साल जो ॿारु आहे उहो यूज़ करे थो सघे। अगरि हुनखे छा कंहिं वॾे पढ़ी पोइ यूज़ कर त उहो चवंदो यार अलाए छा लिखियलु आहे, सम्झ में कोन थो अचे। मूंसां बि एक्सपीरियंस ईअं थियो त हिकिड़ी गैजेट हुयो, त उनखे बि आउं बुकलेट ॾिसी करे मां चवां 1-2 बटण दॿाईंदमि, में बि सम्झ में अची वेंदो हिकु दुक मां। बाक़ी प्रैक्टिकली जेको इंसान करे थो उहो बहितर आहे। ट्रायल ऐं एरर तव्हां अच्छा ट्रायल एंड एरर इन जो हिकिड़ो इन जो या त वरी बचंदो या त यार या पास, मतलब ॾिसो न, एरर आहे न, इट्स नॉट अ मिस्टेक, यू कैन ऑलवेज कम बैक, वरी तो सही बि चए। रियलिटी आहे त थ्योरी जेका असांजे पढ़ाई वञे थी न, मिसाल अगरि तव्हां सर लम्स जी मिसाल खणो, अगरि थ्योरी तव्हां पढ़ाई वञे थी, उहा जस्ट इन लाइ पढ़ाई वञे थी त मार्क्स तव्हां केतिरी था खणो। असल में जेको तव्हां जेको मरीज़नि जो इलाज कंदो न पेशेंट्स जो, उहो तव्हां प्रैक्टिकली सिखंदो त कीअं हाउस जॉब छा करिणो आहे, कहिड़ी दवा ॾियणी आहे। तव्हां जेका पढ़ाई कई आहे न उहा सिर्फ़ु तव्हां मार्क्स लाइ कई आहे, त मार्क्स केतिरा खणो। ऐं जीअं त ॾिसो त हाणे काफ़ी अहिड़ा नौजवान आहिनि, असां स्किल्स ते अगरि ॻाल्हि कयूं त बग़ैर पढ़े लिखे ऐं चवंदी आहियां त बहितरीन कारपेंटर आहिनि, बहितरीन इंजीनियर आहिनि, बहितरीन जेके आहिनि मैकेनिक आहिनि, उन्हनि खे को तालीम कोन्हे। अलाए कीअं ॾिसो इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन जो असां पहिरियों ही सभु सेल्स पढ़ंदासीं, उते हू जेके आहिनि मिंट में कंडक्ट करे हिकिड़ो बहितरीन कंडक्टर ठाहे था वञनि। असांजे ॻोठ में हिकिड़ा असांजे पाड़े में असांजा रहंदा, उहो 2 भाउर इंजीनियर हुआ, त पंहिंजो जॻह ठहिराइनि पिया, त उहे 2 भाउर हुई त इंजीनियरिंग जे हिसाब सां डिस्कस पिया कनि, त हीअं करे त हू मज़दूरनि जी ॻाल्हि सम्झनि, हू पंहिंजे हिसाब सां कमु कनि, त हू चवंदा आहिनि त हू वॾो भाउ चए बाबा छॾ हिननि खे कमु करण ॾे, पाण जी ॻाल्हि त कोन ॿुधंदा, ही पंहिंजो कमु कनि पिया, हिननि जो रोज़ जो कमु आहे। प्रैक्टिकल एतिरो आहे न त उन ख़बर पइजी वेंदी आहे केतिरे उन्हनि जी बि असां उनखे बि तालीम चवंदासीं, पर उहा इनफॉर्मल मतिलबु ज़रूरी आहे, थ्योरिकल न ईअं न थ्योरी ज़रूरी, मतिलबु प्रैक्टिकली सां गॾु गॾु हुजे त प्रैक्टिकल माण्हू वधीक सिखे थो, ऐं हिकिड़ो टाइम वेस्ट घटि के सिखणु कमु घणो थिए। सही, प्रैक्टिकली माना ऐं ज़हन में उहो ई रहंदो आहे पुख़्तगी। ॿाहिरि मुल्क में बि इहा ई इन थ्योरी ते घणो अमल कंदा। अच्छा सनो, तव्हां ॿुधायो प्रैक्टिकल हुजे या थ्योरी हुजे, तव्हांखे थ्योरी न्यू प्रैक्टिकल हुजे? प्रैक्टिकल में केतिरे हद ताईं माना तव्हां सम्झो था इनिशिएटिव थींदा, जीअं हिननि जुनेद ॻाल्हि ॿुधाई पंहिंजी? बसि इंसान जो जंहिं शइ में शौक़ु हुजे उन शइ में छॾे ॾिजे। अच्छा, चाहे उहो कहिड़े बि हवाले सां। हिन में हिकिड़ी शइ शेयर कंदुसि त प्रैक्टिकली ॻाल्हि कई जुनेद, डेंटिस्ट्री में असां वटि 2nd ईयर खां उन्हनि जा वार्ड्स क्लिनिक
सेकेंड ईयर खां उन्हनि जो कमु क्लिनिक जो कमु आहे प्रैक्टिकल आहे प्रैक्टिकली ऐं MBBS में जेको आहे सो 4th ईयर इन्हनि खे त ज़रूरु कराइणु घुरिजे ॾिसो इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो बहितरीनु फ़रिश्ता हूंदा आहिनि अगरि उहो ॾाढ हुजे या इवन के डॉक्टर जे के बि पुछंदा आऊं त चवंदा आहिनि वाकई इन्हनि खे फर्स्ट ईयर कोई प्रैक्टिकल कराइणु घुरिजनि की इंसान ज़ात जी हुन जान में हथ था विझनि उन्हनि खे कुझु कंट्रीज़ में ईअं आहे बि इसराइल लाइ चवंदा त उन्हनि वटि प्रैक्टिकल वर्क वधीक आहे कराए वाकई डॉक्टर्स खे त ॾियणी घुरिजे प्रैक्टिकल वर्क जी जी तव्हां ॻाल्हि पिया कयो त तव्हां पर जीअं ॾिसो त इंट्रस्ट जे हवाले सां तव्हां क्रिकेट जी जीअं तव्हां इंट्रस्ट हुयो पर तव्हां क्लच करे त हाणे तव्हां ऑनलाइन पेज ते बि अची वियो त पोइ इहो इंट्रस्ट पर आऊं चाहींदमि त तव्हां कंटिन्यू रखो न पंहिंजो न बस कोशिश आहे जारी इंशाल्लाह इहो आहे क्रिकेट सां ई रिलेटिव बिल्कुलु रिलेटिव हा हूअं अगरि न हुजे त न अचां पेज ते सोशल मीडिया ते न हलायां क्रिकेट सां ई रिलेटिव आहे इंट्रस्ट थी सघे थो मुंहिंजी एतिरी गेम बि न हुई जेतिरो आऊं घुमियो आहियां सफ़र कयो आहे पंहिंजे पेज जे थ्रू न त आऊं एतिरो न करे सघां छो जो काफ़ी इंटरनेशनल प्लेयर बि आहिनि उन्हनि सां बि दोस्ती यारी आहे ऐं काफ़ी पूरो पाकिस्तान तक़रीबन आऊं घुमियो पंहिंजे हिन पेज जे करे शायदि अगरि एतिरी गेम न हुई मुंहिंजी जेतिरो मतिलबु क्रिकेट जे थ्रू केरु न घुराए अच्छा जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां कहिड़ा रांदीगर आहिनि तव्हांजी जंहिंसां दोस्ती आहे इंटरनेशनल पर मां हिकिड़ी कॉल वठां कॉल खां पोइ मां तव्हां कंटिन्यू कंदी हलो अस्सलाम वालेकुम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा हेलो सखन नालो ॿुधायो पंहिंजो जी कीअं पियो प्रोग्राम छा चवणु चाहींदा महिरबानी भाउ थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो वॾी महिरबानी जी तव्हांजा कहिड़ा जेके आहिनि इंटरनेशनल प्लेयर आहिनि जेके तव्हांजा फ्रेंड्स आहिनि शर्जील खान पूरो ईयर लास्ट ईयर असांजी पंहिंजे क्लब में खेॾियो आहे हाजी सतार सांदा जानबाज़ टंडो आदम जी टीम आहे पूरो लास्ट मतिलबु ईयर सॼो असां सां गॾु खेॾियो शाहनवाज़ असांजी टीम में इलाही खेॾियो आहे ऐं ॿियो ज़ाहिद महमूद जेको हींअर पाकिस्तान जी टीम में इंटरनेशनल में खेॾियो आहे उहो ऐं ॿिया बि इलाही आहिनि सही अच्छा तव्हांजे घर में केतिरी सपोर्ट थी तव्हांजे इन हवाले सां माइक थोरो मथे कंदा मुंहिंजे घर खे अञा ताईं मतिलबु सही ख़बर कोन्हे त सलमान करे छा थो अम्मी पुछंदी आहे त केॾां थो वञी केॾी महिल बैटूं खणी थो वञी केॾी महिल स्टैंड खणी थो वञी कैमरा जा त हीअ छा चइबो मूं चयो अम्मी बसि क्रिकेट में बसि मुंहिंजो पेज बि आहे क्रिकेट बि आहे पोइ हींअर थोरी घणी वधीक ख़बर पई आहे तव्हांजो प्रॉपर ॻोठ कहिड़ो आहे माइक मथे मुंहिंजो असल दादू आहे अच्छा जी जी दादू सां बिलोंग कयो था त माना तव्हां पंहिंजे घर वारनि खे कंफ्यूजन में रखियो त असांजो पुटड़ो करे छा थो करे छा थो अञा सही माना में ख़बर न आहे अम्मी खे अच्छा त पोइ तव्हां ॿुधायो न सही सां न उन्हनि खे या काॾे कयो अम्मी इहो कोन थी सम्झे चए थी त केॾी महिल स्टैंड थो खणी वञे केॾी महिल बैट थो खणी वञे अच्छा पोइ बैट छो खणी वेंदो भला उते खेॾंदो बि आहियां न अच्छा इहो बि थोरो शौक़ु पूरो कंदो सही अच्छा माना घर वारनि खे हिन में कंफ्यूजन आहे त पर कई नी पंहिंजी अमड़ खे वेही करे ॿुधायो त मां हे बि कमु कयां थो ही छोकिरा अच्छा केतिरा भाइर आहियो असां केतिरा भेणियूं माशाल्लाह 7 तव्हां काई नंबर ते आहियो मां लास्ट आहियां सभिनी सभु को सही त तॾहिं माना तॾहिं उनखे फिकर हूंदी न त ही करे छा थो ऐं स्ट्रगल बि जाम कयो आहे तक़रीबन 8 खां 10 महीना मां पंहिंजी जेब जे ख़र्च ते हलाया आहिनि जेके बि लाइव स्ट्रीमिंग आहिनि पंहिंजी जेब मां ख़र्चो करे पंहिंजी मोबाइल जा पैकेज मोबाइल वरिता स्टैंड इहो ख़र्च बि पंहिंजो करे मां लाइव हलाईंदुमि सिर्फ़ु सिंध जी क्रिकेट खे सपोर्ट करण लाइ मुंहिंजे असांजा छोकिरा ॿाहिरि नज़रजनि उन खां पोइ मुंहिंजो जॾहिं थोरो पेज फेमस थी वियो पोइ मूंखे स्पॉन्सरनि माशाल्लाह सपोर्ट इलाही कयो जीअं हाजी सतार आहे ज़ाहिद सही जी तव्हां अॻु में बि ॿुधायो पर ॾिसो था इन्हनि हवाले सां त पाण तव्हांजा ॿाहिरि केतिरा सपोर्ट था करनि या चवंदा हूंदा की न तव्हां ॿी कंहिं फील्ड में वञो तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे मां ग्रेजुएट आहियां असल में मुंहिंजा 2 भाइर रहंदा आहिनि दुबई में उहे उन्हनि जी मतिलबु मूंखे इहो चयो आहे तूं सिर्फ़ु घर में हिते वेह अच्छा हा संभाल घर खे इहो हिकिड़े खे ज़िमेदारी हलियो ईंदो आहे 2 टे ॾींहं अम्मी खे ॿुधायो ईंदो आहे त अम्मी ॿुधाए या न भाइरनि खे सॼो वॾो भाउ अॼु त ॿुधी वठनि त अमन जेको आहे इन चयो नंढे भाउ जो साथ थी ॾे पोइ हाणे कीअं खे समराइज़ कंदो भाउ खे ख़बर थोरी घणी पइजी वई आहे प्रोफेशनल वर्क आहे हिनजो तो इन करे हींअर घटि मना कंदा आहिनि अच्छा कॾहिं कॾहिं जेको लास्ट में जेको ॿार हूंदो आहे या तो घणो दादलो हूंदो आहे या तो घणो प्रेशर हूंदो आहे तव्हां भला कहिड़ी में प्रेशर वारी या दादल पाए में मूंखे प्रेशर बि आहे दादलो बि आहे सही ज़बरदस्त आहे ईअं ई तव्हांखे रखे फैमिली सां हमेशह ईअं ई गॾु हुजो ऐं एतिरो ई माण्हुनि खे एतिरो रिश्ता पंहिंजा इहे ई हूंदा आहिनि इहे ई रिश्ता हूंदा आहिनि जंहिंमें इंसान खे हर ख़ुशी हासिल थी सघे हर ख़ुशी बीत सघे अच्छा हिकु बार असां तव्हां ॾियां ईंदमि छा तव्हां कहिड़ी कहिड़ी कंट्रीज़ में विज़िट कयो मां जेको आहे सो यूके वियो आहियां फ्रांस जर्मनी बेल्जियम हॉलैंड अमेरिका कनाडा ऑस्ट्रेलिया स्पोर्ट्स सां रिलेटेड स्पोर्ट्स जे करे न बाक़ी रोटरी इंटरनेशनल छो जो आउं असिस्टेंट गवर्नर बि आहियां हींअर रोटरी जो ऐं
बाक़ी स्पोर्ट्स जे हवाले सां कंट्रीज़ में कोन वियो आहियां, अच्छा विज़िट ऐं कॉन्फ्रेंस में। अच्छा, केतिरे हद ताईं तव्हां जेके वधीक जी तव्हां विच ब्रेक में ॻाल्हि कई त तव्हां हवाले सां सर्टिफिकेट्स बि हासिल करणु वियो खेॾण जा, जी जी केतिरा सर्टिफिकेट्स तव्हांखे मिलनि, कहिड़ी शइ में तव्हां एक्सपर्ट आहियो स्पोर्ट्स में, कहिड़ी गेम में? जेको पंहिंजे पाण खे जंहिं गेम में सम्झंदो आहियां उहा आहे स्नूकर ऐं बिलियर्ड्स। स्नूकर ऐं बिलियर्ड्स, ठीकु आहे न। ऐं जिमखाना जो पहिरियों चैंपियन बि आहियां स्नूकर जो, ऐं बिलियर्ड्स जो हींअर बि चैंपियन आहियां। ऐं बाक़ी स्क्वॉश मूं काफ़ी खेॾी आहे, इंटर यूनिवर्सिटी ताणी खेॾी आहे, उन लेवल ताणी खेॾी आहे। ऐं स्नूकर मूं नेशनल लेवल ताणी खेॾी। ज़बरदस्त। असां स्नूकर खणूं त पहिरियों बोर्ड में होल्ड करे छॾूं, एॾी स्टिक हूंदी आहे, स्टिक संभालूं या बॉल खे कयूं। हा, ऐं तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां आउं इहो बि चवंदुसि त इहो हिकिड़ो ख़ूबसूरत गेम आहे, ऐं इन खे एज़ अ डेकोरेशन बि माण्हू छा ॿाहिरि त एज़ अ डेकोरेशन बि हूंदो आहे, उहो रखियलु हूंदो आहे। जंहिं हॉल में माण्हू अचनि था, महिमान अची वेहनि था, उन में उहा शइ बि रखियलु हूंदी आहे। त इहे शयूं असांखे अवेयरनेस हुजणु खपे। अणॼाण त उहो ॾींहुं जो सत्योनाश करे छॾंदा आहिनि, इहो बि ख़ासि त ख़्यालु हूंदो आहे, तेॾी असांजी महांगी शइ ऐं स्पेशली जो कपिड़ो ॾाढो महांगो आहे, ऐं स्लेट ॾाढी महांगी आहे जेकी हेठां हूंदी आहे। ऐं असांजा ॿार उनखे डैमेज त कंदा आहिनि, पोइ उनखे सम्झाईंदा आहियूं त बाबा हाणे ख़्यालु कयो। अॼु तव्हां कॾहिं केॾे स्नूकर, कीअं एक्सपीरियंस रहियो? हीअं खेॾंदा रहंदा आहियूं, मौक़ो मिलंदो। स्नूकर एतिरी हाणे कॉमन थी वई आहे, छो त प्रोफेशनली त न, बाक़ी जीअं गेम्स वग़ैरह क्लब्स काफ़ी आहिनि त खेॾंदा आहियूं। मूंखे एतिरो शौक़ु कोन्हे, मुंहिंजे नंढे भाउ खे इलाही शौक़ु आहे, पर वरी बि मूं काफ़ी खेॾी आहे। अच्छा, अच्छा, ॿिया तव्हांखे कहिड़ी गेम्स पसंदि आहिनि क्रिकेट खां हवाले अलावा सलमान? बस क्रिकेट ई आहे। क्रिकेट ई आहे बस, क्रिकेट क्रिकेट क्रिकेट। ज़बरदस्त आहे। अच्छा, मां हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, सगुल जी, केरु किथां खपे त तारीफ़ कराईंदा? अब्दुल वादारी जी बेटा में गुरे जी खां। अम्मा की भलीकार प्रोग्राम सब मेरा में की पे प्रोग्राम छा चवण चाहींदा? ये प्रोग्राम बेहतरीन सब फर्स्ट क्लास है। तो मेहमान इस के तालीम के बारे में फन जो हुनर है ना, असां वटि के अहिड़ा माण्हू आहिनि जेके बिल्कुलु रूप जो पढ़ियल कोन्हनि, मोबाइल खां वठी कंप्यूटर खां वठी हर चीज़ जे माहिर। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। जेको तालीम वारे खे नॉलेज कान्हे जेतिरो हुनखे आहे। सही था चओ। जेको कुदरती हिकिड़ो सिखी थो वञे, हिकिड़ो शौक़ मां कमु सिखे थो, हिकिड़ो मजबूरी मां। सही। शौक़ वारो जेको जल्दी मां हिकदमि ज़हन ते वेही थो वञे, मजबूरी आहे, पोइ जेको करणो पए थो। ठीक है, मेहरबानी मेहरबानी। बाक़ी तालीम त आहे ज़रूरी, पर जीअं मूं चयो त असांजे सिंध में इलाही टैलेंट आहे, इंसानु ॾिसी ॾिसी बि सिखी थो सघे। जीअं हिननि ॻाल्हि कई त वॾी वॾी जेका न 4 साल पढ़ी करे इंजीनियर थियनि था, 4 साल पढ़ी करे कंहिं फील्ड में थियनि था या टेक्नोलॉजी। पर जीअं असांजे प्रोग्राम में रिसेंटली हिकिड़ा गेस्ट असां वटि जॉइन थिया, जे सिर्फ़ु इंटर पास हुया, त उन्हनि एॾी ज़बरदस्त सिंध ऐप जे नाले सां एप्लीकेशन ठाही। इहे वॾो हिकिड़ो कमाल हूंदो आहे, अलगोस अलगोरिथम्स वग़ैरह सिंध जे में। इहे बि हिकिड़ी शइ आहे, टैलेंट आहे, स्किल्स आहे। त हींअर वञूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, ब्रेक खां पोइ कंटिन्यू था करूं। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 02221022815 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, कॉल रिसीव कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। पे तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? जी, यार मोम नेमण कुंडी शहर खां। अमांखे भलीकार प्रोग्राम सबब बराड़ में कीअं पे गुज़रियो सुबुह तव्हांजे, कीअं पे लॻे प्रोग्राम? प्रोग्राम माशाल्लाह तमामु बहितरीन आहे ऐं कुझु सिखण लाइ बिल्कुलु जाम जेको ऐं हिते असांजे जेके गेस्ट आया आहिनि तमामु सुठियूं ॻाल्हियूं कनि था, जेके मां सिखण लाइ जाम कुझु थी सघे थो। जीअं अॻे पहिरीं फरमायो त प्रैक्टिकल कमु मां माण्हू जाम कुझु सिखी सघे थो, इहो बिल्कुलु ई सही चवनि पिया। बाक़ी थ्योरी जेको आहे, थ्योरी माण्हू मार्क्स लाइ पेपर पास करण लाइ कंदो। ठीकु आहे बाबू, महिरबानी महिरबानी, थैंक यू। मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी करे, उन टॉपिक जे हवाले सां तव्हां ॻाल्हायो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल बि थियो। यकीननि थ्योरी बि कंहिं हद ताईं असांखे ॾिठो आहे, यकीननि उनजा मॉम्स ऐं नियम्स ऐं उन हवाले सां ख़बर पइजी वेंदी आहे त आख़िर इन शइ जे एक्सपेक्टेड में आहे छा। पर प्रैक्टिकली इंसान स्किल्स ते अगरि ॻाल्हि करे त स्किल्स बहितर करणु ज़रूरी आहे, ख़ासि तौर ते अहिड़े कोरोना ऐं कोविड जी सिचुएशन्स में। अच्छा, इकबाल साहब, ऐं तव्हां ॾे ईंदमि त बसि एतिरे हद ताईं स्पोर्ट्स में इंट्रस्ट ऐं माशाल्लाह काफ़ी गेम्स वग़ैरह एक्सपर्टीज़ कयो, कॾहिं इहो थियो त ऐं शायदि ॿिए कंहिं सुठे प्रोफेशन में हुजां हा, या को चॉइस हुजे या ॿी का? हा, ईअं हाणे फीलिंग थिए पई, छो जो आउं जंहिं इदारे में हींअर कमु करियां पियो उन में डॉक्टर्स घणा आहिनि, ऐं मुंहिंजे वारिद साहब बि हिते तक़रीबन 30 इयर्स ताणी एज़ अ प्रोफेसर
और पीडियाट्रिक्स ते कमु कयो त हाणे फीलिंग थिए थी जेॾीमहिल तव्हां ॾिसो था त हुननि खे वधीक इम्पोर्टेंस मिले वई इदारे में त वाई नॉट, पर अदरवाइज़ को रिग्रेट न आहिनि। एंड आई स्टार्टेड माई करियर एज अ इंस्ट्रक्टर इंग्लिश, ऐं पोइ ठीकु आहे लेटर ऑन मां ट्रांसलेशन बि कई आहे इंग्लिश जी, इंग्लिश टू उर्दू एंड इंग्लिश टू सिंधी वर्बली, ठीकु आहे त नो रिग्रेट्स। अगरि मेडिकल कजे आहे त उन में पंहिंजो बि फ़ाइदो आहे, छो जो माण्हू पंहिंजी अपकीप खे ॾिसी सघे थो, पाण खे मेंटेन करे सघे थो, पर हाणे उहा स्पोर्ट्स जे थ्रू करे था वञनि। Double, but जेको है शुक्र है, Gods will never let him the other people's report. But you have to be think I am thankful जेको भी है शुक्र है मुखे जेको है अल्लाह से नहीं मेरा लखसर लेकिन इन्हीं ते ही ने वधिक ऐसो कि जी पर्टिकुलर जी सलमान जी गारी तो सलमान क्रिकेट में खेलण बेहतरीन है खेलण जैसे लेकिन शायद अल्लाह से उनके एड़े मखसूस इन्हीं कम लाए शायद रखियो तो जिम्मो नो तो ता हिंदी छके तहां ते भी यूज मो तो तहां जेको गेम्स खेडा रहो हर के जेके पेजी पेजी जॉब सर्टिफिकेट लिखल हुंदे पर उन्हीं के लाए से समझण दी जरूरत होती है। अच्छा ता पाण ॾिसो त हाणे चलो ही तो डॉक्टर्स थिया ही उन्हनि जी हेल्थी एक्टिविटीज़ आहे, तव्हां पाण छा विश कयो था स्पोर्ट्स खे किथे ॾिसणु चाहियो था? स्पोर्ट्स में इहो आहे जो जीअं तव्हां ॻाल्हि कई स्कूल्स कॉलेजिस उनमें इंटर स्कूल्स थियणु खपजनि, इंटर कॉलेजिस इंटर बोर्ड, ऐं स्पोर्ट जेको आहे सो ग्राउंड्स फैलियल हुजे जेकी ख़ूबसूरती जीअं जुनैद साहिबु शुरू में हिकिड़ी ॻाल्हि कई त ग्राउंड्स में ट्रीज़ हुजनि। अॼुकल्ह त वरी हिकिड़ो ॿियो रुझान आयो आहे त भई लैंडस्केपिंग में तव्हां ट्रीज़ खे नंढड़ो करे छॾियो। चलो मां इन ते कंटिन्यू कयां थी तो लैंडस्केपिंग ऐं ट्री जे हवाले सां हिकिड़ी कॉल आहे, मां कॉल रिसीव कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? अभी हम करमल कानपुर पियो ॻाल्हायां हैदराबाद खां। तव्हांखे वलीकार प्रोग्राम सबब मैदान में जी छा चवणु चाहींदो की पियो लॻे प्रोग्राम? अरे बस इहो चवणो आहे हुकुमराननि सां इमरान ख़ान साहब सां उहो पाण क्रिकेट रही चुको आहे ऐं असांजा नौजवान इलाही सुठी क्रिकेट था कुॾनि, पर जो असांखे सिंधियुनि खे नज़र अंदाज़ कयो थो दुख थिए थो। असीं तमामु शौक़ सां क्रिकेट खेॾंदासीं ॾिसंदा आहियूं, त मुंहिंजी तव्हां सां दरख़्वास्त आहे तव्हांजे चैनल जे थ्रू पंहिंजे सिंध जे हुकुमराननि खे खपे, वज़ीर आज़म खे खपे, चवनि त इहो ई था त मुल्क सभिनि जो आहे। सही बिल्कुलु ठीकु था चओ, तव्हांजो जेका मैसेज डिलीवर थी चुको आहे असांजो प्रोग्राम, लेकिन हर कोई सोचींदो त असां वटि टैलेंट मौजूदु आहे त वज़ीर आज़म साहिबु रुॻो महांगाई ते ख़्यालु करनि उहो असां लाइ भलो थी वेंदो, छड़ो महांगाई ते ॾिसनि उहो बि असां लाइ जाम। जी जी हिकिड़ो प्रॉब्लम जेके हाईलाइट करिणो आहे हींअर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जेको स्ट्रक्चर आहे जंहिंमें उन्हनि 6 टीमूं पूरे पाकिस्तान में क्रिकेट जूं मतिलबु रखियूं आहिनि, जंहिंमें तव्हां जूं 3 टीमूं पंजाब जूं आहिनि, हिकु बलोचिस्तान, हिकु सिंध ऐं हिकु पंहिंजो KPK जी आहे, टे पंजाब। हाणे क्वेश्चन ते उहो पैदा थिए जेका सिंध जी टीम आहे उनमें जेका पूरी जेका उहिदेदार आहिनि या जेके बि लीडिंग सॼी कराची ॾे थी हली वञे, ठीकु आहे। हाणे त क्वेश्चन इहो थो पैदा थिए तव्हांजा सिर्फ़ु 6 प्लेयर उहे आहिनि जेके PSL ऐं पाकिस्तान जी नुमाइंदगी कनि था हैदराबाद ऐं तव्हांजो असांजे लाड़काना रीजन मां। मिसाल शर्जील ख़ान आहे, हसनैन आहे, नुमान अली आहे, उनखां अलावा तव्हांजो ज़ाहिद महमूद आहे, शाहनवाज़ ॾाणी आहे, इहे थिया जेके रिनाउंड प्लेयर 5 प्लेयर। उनखां अलावा बि काफ़ी सारा फर्स्ट क्लास प्लेयर आहिनि जेके खेॾनि था, जेके पाकिस्तान अंडर 19, पाकिस्तान अंडर 16। सवाल हिते इहो थो पैदा थिए जेकर सिंध जी हिकु टीम अगरि तव्हां हुन में पार्टिसिपेट कराईंदव त उन में अगरि हू 12 खां 13 छोकिरा पंहिंजा कराची जा रखनि था ऐं 1 खां 2 छोकिरनि खे चांस थो मिले त इहा केॾी वॾी नाइंसाफ़ी आहे। जॾहिं त 6 प्लेयर इंटरनेशनल लेवल जा हैदराबाद जा ऐं लाड़काना रीजन जा आहिनि त तव्हां अलॻि टीम छो नथा रखो? माना इहा बिल्कुलु तमामु वॾे में वॾी ज़्यादती आहे जो सिंध जूं कराची रीजन ऐं हैदराबाद रीजन जूं 2 टीमूं लाज़मी हुजनि। इहा हिकिड़ी टीम रखणु तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे हैदराबाद ऐं लाड़काना रीजन जे प्लेयर्स जी, छो त चलो ठीकु आहे तव्हां प्रेशर में अची करे शर्जील खे मौक़ो ॾेई छॾींदा हो, तव्हां हसनैन खे ॾेई छॾींदा हो, ज़ाहिद खे ॾेई छॾींदा हो, जेके ॿिया जेके न्यू टैलेंट आहे नवां प्लेयर्स आहिनि उन्हनि खे किथे मौक़ो मिलंदो? त इहा हिकिड़ी तमामु PCB खे घुरिजे त PCB जीअं सेंट्रल पंजाब आहे या पंजाब जूं ॿियूं टीमूं आहिनि सदरन ऐं नादरा, त ईअं ई सिंध जूं 2 टीमूं करणु घुरिजनि ताकी अलॻि सां हैदराबाद ऐं लाड़काना रीजन खे मिलाए करे हिकु टीम हुजे जंहिंमें प्लेयर्स खे मौक़ो मिले, छो त इन में सफ़ा अपॉर्चुनिटी तमामु घटि मिलंदी। तव्हां छा चवणु चाहींदो उन ॻाल्हि ते सलमा? बिल्कुलु जुनैद भाई सही थो चवे, 2 टीमूं हुजनि सिंध में, छो जो हिते इलाही टैलेंट आहे, प्लेयर इलाही आहिनि सिंध में। सो हिकिड़ी टीम ठहे थी, उन मां तक़रीबन 7 खां 6 छोकिरा कराची जा आहिनि, 2 पंजाब जा बि आहिनि।
सो सिलेक्शन थींदी आहे 16 छोकिरनि जी। हाणे मतिलबु हिकिड़ो ज़ाइद में मूं था जेको हींअर थोरो घणो कंटिन्यू खेॾे थो, उहो बि पंहिंजी हाई लेवल जी मतिलबु परफॉर्मेंस ॾेखारे पोइ थो खेॾे। सो जुनेद भाई सही ॻाल्हि आहे त सिंध मां हिकिड़ी अलॻि टीम ॾियनि इंटीरियर। जुनेद सां ऐं सलमान सां हिकिड़ो सुवाल पुछंदुसि ऐं चाहींदुसि बेसिक खां, छा सिर्फ़ु PCB डिटरमिन थी करे टीमूं या ठाहे थी, या उन्हनि खे फ्रेंचाइज़ ॻोल्हणा था पवनि या को स्पॉन्सर्स ॻोल्हणा था पवनि? छो जो मुल्तान सुल्तान पोइ ठही आहे ऐं उन जा बि, ऐं जीअं ॿियो लाहौर जी आहे त लाहौर जी जेकी टीम आहे उनजो बि हिकिड़ो वॾो स्पॉन्सर आहे राना जेको आहे। त छा सिर्फ़ु PCB जो कमु आहे, इहो तव्हां खां सुवाल पियो पुछां, या इन में असांजे बि हिते इंटीरियर में माण्हुनि खे बि अॻियां अचिणो आहे, उहा स्पॉन्सर कनि ऐं उहा टीम इहो आहे त पंहिंजो तव्हां जेका ॻाल्हि कई उहा PSL जे हवाले सां आहे, जेके हीअ जेका मूं जेका ॻाल्हि कई इहा PCB जूं पंहिंजूं टीमूं PCB जो फर्स्ट क्लास स्ट्रक्चर आहे, जंहिंमें PCB उनजो पूरो ज़िम्मेदार आहे, जंहिंमें KPK जी टीम आहे, KPK जी टीम आहे, सिंध जी टीम आहे, उनमें मतिलबु इहे नाला न आहिनि, पंहिंजो कराची किंग्स कोन्हे, लाहौर कलंदर कोन्हे, उनमें नाला इहे आहिनि कराची पंहिंजो न सॉरी सिंध, सदरन पंजाब, नादरन पंजाब ऐं पंहिंजो फेडरल जे नाले सां आहे, ॿियो KPK आहे, ॿियो पंहिंजो कोयटा आहे। बिल्कुलु केतिरा छोकिरा बेरोज़गार बि थिया आहिनि इलाही, जंहिं डिपार्टमेंट्स हुया उहे खेॾंदा हुआ, उन्हनि जी वीचारनि जी सैलरीज़ हुयूं 40,000। अच्छा तव्हांजी ॻाल्हि कयां सेकेंड कंदुसि त तव्हां ॻाल्हि कई उहा शइ अचे थी PSL जो में। हा, इन में बिल्कुलु घुर्जे जेके असांजा जेके बि वसवारा माण्हू आहिनि जेके करे सघनि था, जेकॾहिं राणा फवाद लाहौर कलंदर वठी सघे थो, जेकॾहिं सलमान इकबाल कराची किंग्स वठी सघे थो, या जेके बि आहिनि जेके बि स्पॉन्सर्स अगरि टीम वठी सघनि था, जहांगीर तरीन जो पुटु अगरि जेकर मुल्तान सुल्तान वठी सघे थो त वाई नॉट, असांजा किथे आहिनि। या ईंदी असीं उहा ई ॻाल्हि कयूं जीअं सिंध हमेशह खां स्पोर्ट्स में लावारिस रहियो आहे, न असां ॾिसो न असांजे हैदराबाद जो तव्हां मिसाल खणो, असां केॾा अनलकी आहियूं, लतीफ़ाबाद में वञूं था असांखे 9 खां 10 ग्राउंड मिलनि था, प्रॉपर ग्रासी ग्राउंड, प्रॉपर मेंटेन ग्राउंड। कासमाबाद में हिकु बि ग्राउंड न आहे। इहा तव्हां कंपेरिजन सिर्फ़ु हैदराबाद में कयो त असांजी प्रायोरिटीज़ छा आहे, असां जेके सिंधी ॻाल्हाइण वारा आहियूं असां स्पोर्ट्स खे केतिरी अहमियत ॾियूं था। तव्हां वञो लतीफ़ाबाद में, हू माइट पंहिंजनि ॿारनि खे वठी करे था अचनि, स्पोर्ट्स खेॾो, ग्राउंड खे मेंटेन कनि था, मतिलबु हू चाहींदा त हिते लाइटूं लॻनि, प्रॉपर क्रिकेट थिए, प्रॉपर स्पोर्ट्स थिए। हीअ सिर्फ़ु क्रिकेट जा तव्हांखे ग्राउंड्स पियो ॿुधायां, पर अनफॉर्चुनेटली असांजे कासमाबाद में हिकु बि ग्राउंड न आहे। सही ईअं असां मुंहिंजो बि विज़िट हिकिड़े कॉलेज में थियो जेके नी लतीफ़ाबाद में इहो थियो त उन में बि मूं प्रॉपर स्पोर्ट्स जा क्लासिस ॾिठा, जेके छोकिरियूं पंहिंजे टाइम सां जेके फुटबॉल बि खेॾनि पियूं ऐं पंहिंजे टाइम सां जेके आहिनि टेबल टेनिस बि खेॾनि पियूं। हिते ई असांजे जेके कासमाबाद में वॾा वॾा कॉलेजिस आहिनि क्रिकेट, उन्हनि में इहा का बि शइ न आहे। अहिड़ा असां ॾे अची सघनि था अॻियां जेके माना क्रिकेट खे अगरि लाज़मी ॻाल्हि महिल तव्हां अगरि फ्रेंचाइज़ वठंदव हैदराबाद जे नाले सां या लाड़काणे नाले सां नवाबशाह नाले सां वठंदव फ्रेंचाइज़, त ऑटोमेटिकली तव्हांजा 4 खां 5 प्लेयर तव्हां पंहिंजा इंट्रोड्यूस करे सघो था, टैलेंट खे अॻियां आणे सघो था। जीअं ॿियनि फ्रेंचाइज़िस कया आहिनि, लाहौर कलर वारनि पंहिंजो लोकल टैलेंट खे प्रोमोट कयो, हारिस रऊफ़ आहे एक्सप्रेस बॉलर आहे जेको लोकली टैलेंटेड मतिलबु ट्रायल्स ॾिना, लाहौर कलर वारनि खे प्रोमोट कयो, हींअर पाकिस्तान टीम जो मेन बॉलर आहे। त इन सां असां इहो एडवांटेज वठी सघूं था। असांजे ग्राउंड्स जो बि इशू आहे, इहे बि इशूज़ आहिनि त हिनखे ॾिसणो पवंदो। मां जुनेद जी ॻाल्हि खे सेकेंड कंदुसि ऐं कासमाबाद में असां वटि हिकिड़ो ग्राउंड आहे, पर उन ते बि माफ़िया लॻी पई आहे त असां उनखे कब्ज़ो कयूं, अब्दुल्ला बिल्डर्स जे ऐं उहो सुठो ग्राउंड आहे, उनखे मेंटेन कयो वञे। ॿियो जेको नया स्टेडियम आहे उनखे मेंटेन कयो वञे। सिंध गवर्नमेंट जे मथां काफ़ी रिस्पॉन्सिबिलिटी। थोरो ॻाल्हि खे इंटरव्यू कंदमि त किथे मेंटेन आहे असांजे जेका महिरान टेलीविजन जे तरफ़ां कोॾी रांदि थी हुई त उहो बि अलाए कहिड़े क़िस्म सां उहो महिरान टेलीविजन समराइज़ करे मड़े करे दीवार सिर्फ़ु दीवार न हलंदसि, ॿियो त कोई मेंटेन लोकली पॉलिटिक्स थोरी इन्वॉल्व थी वई आहे। वॉशरूम बि कोन अथसि, पाणी कोन अथसि, लाइट कोन अथसि। अच्छा उहो इहा ॻाल्हि आहे, उहो क्रिकेट जो ग्राउंड न आहे, उनमें क्रिकेट हू हिकिड़ो क्रिकेट जो ज़ोरी जिम कयो वियो आहे, उनमें क्रिकेट जो न आहे, असल ॿियो स्पोर्ट्स जो आहे। चलो स्पोर्ट्स जो त ग्राउंड उन्हनि मेंटेन कयो त खणी कुझु बि हुजे त आहे त उनजी बि का मालिकी कान्हे, उनजी मालिकी कान्हे, बिल्कुलु हिकिड़ो खंडर जो रूप थो नज़र थो अचे त
रही ॻाल्हि सर न्याज़ स्टेडियम जी ॻाल्हि की न्याज़ स्टेडियम जी तव्हां हालत वञी ॾिसो लास्ट जेका हुते जेका थोरी घणी जेका मरम्मत थी आहे 96 में थी आहे 96 में हाणे उहो खंडर लॻो पियो आहे माना ग्राउंड जी वञो त सही सीढ़ियूं टुटियूं फुटियूं पयूं आहिनि छा तव्हां कंपेरिजन कयो हींअर इंडिया में ग्राउंड ठहियो आहे हैदराबाद में अहमदाबाद में ग्राउंड ठहियो आहे तक़रीबन दुनिया वॾे में वॾो ग्राउंड ठहियो आहे अच्छा हालांकि ॾिसो न रांदीगर जेके नौजवान उहे एहतजाज नथा करे सघनि छा कुझु कोशिश नथा करे सघनि जी 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 गवर्नमेंट जी जीअं जुनैद चयो त प्रायोरिटीज़ जेसि ताईं बिल्कुलु हू चाहींदा त इहे सभु शयूं थी वेंदियूं इन वन गो सही हाणे तव्हां ॾिसो न तव्हां प्रायोरिटी जी ॻाल्हि कई प्रायोरिटी जे हिसाब सां जीअं त माना इन हवाले सां त माना को इंट्रस्ट नथो वठी सघे जीअं तव्हां प्लेयर्स आहियो थोरी कोशिशि कयो न जॾहिं लतीफ़ाबाद में ग्राउंड्स आहिनि त असां बि त कुझु कयो न उहो कोशिशि वरिती हूंदी त लेकिन हुननि पंहिंजी उन शइ खे मेंटेन कयो हूंदो न असांजे जेके केतिरा काफ़ी साल पहिरीं जी ॻाल्हि आहे त असांजो मैच पियो हले लतीफ़ाबाद में मैच खेॾूं पिया त हिकिड़े खे थोरो आहे न प्रोटोकॉल प्लेयर खे वधीक प्रोटोकॉल पियो मिले हुनजो कुर्सी अलॻि रखियऊं वरी उहो थोरो वञे त बैटिंग ते त ॿ टे बॉल केरु आहे छो चई वो अपना MP साहब है अच्छा मां हैरान थी यार MP है पोइ वरी मूं चयो हिनखे पोइ प्रोटोकॉल त आहे कोन हीअ त वीचारो ईअं फिरे पियो गेम खेॾे पियो असां सां गॾु पर माना हुनजो एॾो इंट्रस्ट हो गेम में हू चए पियो यार हीअ शइ करियो ग्राउंड में हीअ करियो उन में मुंहिंजो महिल कंपेयर कयूं असां ॾे मतिलबु त हिकिड़ो स्पोर्ट्स में एतिरी दिलचस्पी न आहे असां जेके नुमाइंदा आहिनि जेके चूंडियल नुमाइंदा अगरि थोरो इंट्रस्ट वठनि त इहे सभु शयूं थी सघनि थियूं पर सरवारी ॻाल्हि त प्रायोरिटी जी ॻाल्हि आहे मां हिकिड़ी कॉल वठां कंटिन्यू कयूं था जॾहिं हिन ॻाल्हि खे हलो सलाम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा मुनवर भुट्टो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोर मां अवां खे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो भला रांदीगर खे ॾिसी करे भला रांदीगर शामिल था थियनि अच्छा प्रोग्राम में शामिल थियणो जीअं भला कॉल जे थ्रू शामिल थिया तव्हांखे वेलकम कंदासीं छा चवणु चाहींदो तव्हांखे ॾाढी भलो प्रोग्राम हो मां चयो कॉल में शामिल थी वञे तव्हांजे प्रोग्राम में जी 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 छा चवणु चाहींदो साहब खे सलाम जुनैद साहब खे बि मुंहिंजो घणो घणो सलाम ॾिजो ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं माना थियनि पियूं प्रोग्राम में स्पोर्ट्स जे हवाले सां बि प्रैक्टिकल जे हवाले सां बि आहे असल में मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त प्रैक्टिकल ते फोकस घणो हुजे त असां स्पोर्ट्स में घणी तरक़ी करे सघूं था सही सही सर जी कमी आहे इन जे करे माना असां थोरो स्पोर्ट्स में पहुते आहियूं छो जो हर ॻाल्हि में फाइनेंस तमामु ज़रूरी आहे जेसिताईं स्पॉन्सर सुठा न मिलंदा त असां तरक़ी न करे सघंदासीं साईं ठीकु वॾी महिरबानी थैंक यू भलो प्रोग्राम आहे तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजे प्रोग्राम खे थैंक यू वॾी वॾी महिरबानी नाज़रीन हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं त हिननि जी क्रिकेटर्स जी या प्लेयर्स जी जेकी ज़िंदगी ते ॻाल्हाईंदासीं त पर पंहिंजी घरेलू ज़िंदगी में हे कीअं छा उते बि शॉट वग़ैरह हणंदा आहिनि या हुननि खे रिटर्न में को बॉल मिलंदो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन यकीनन तव्हां इंजॉय कयो हूंदो काफ़ी सारी स्पोर्ट्स जे हवाले सां एक्टिविटियूं हुई जीअं ॻाल्हि कई हिननि जो ने त माना ग्राउंड्स अवेलेबल कोन आहिनि अचे कासमाबाद लतीफ़ाबाद हैदराबाद में एॾो वॾो डिफरेंट नज़र अचे थो ऐं जीअं हिननि बस वारनि जी ॻाल्हि कई लेकिन उते बि असांजे फ्लैट्स जी थोरी ज़िमेदारी आहे ज़रूरु ठीकु आहे हर शइ चवंदा आहिनि असां एहतजाज चाही छो वठूं असांखे छो बार बार प्रोटेस्ट करिणो थो पए किराए करिणो थो पए हर शइ ते चाहे महांगाई हुजे लाइट हुजे एजुकेशन हुजे या इवन के फैसिलिटीज़ हेल्थ जे हवाले सां ई हुजे माना सभु चवंदा आहिनि असांखे प्रोटेस्ट ई करिणो छो थो पए पर लेकिन चलो ठीकु आहे हीअ असां जमहूरियत में रहूं था असां जेको आहे डेमोक्रेसी जो बुक आहे लेकिन किथे न किथे पंहिंजे हक़ लाइ आवाज़ त उथारणी पवंदी गॾिजी इकठे थियणो पवंदो इन हवाले सां अगरि ग्राउंड्स असांजे शहर में मौजूदु हूंदा त तव्हां ॾिसो था त केतिरो असांजे लाइ हेल्दी एक्टिविटीज़ हिकिड़ो ॿियो बि माहौल थींदो फ्रस्ट्रेशन 2x2 जे कमरनि में घरनि में रहनि था उहे इंसान ॾिसो त पंहिंजे मेंटली जेको उहो केतिरा डिज़ास्टर हूंदा आहिनि थोरो घणो का लाइफ में डिस्टर्बेंस अची वेंदी आहे त हू साइकोलॉजिकल एतिरा बीमार थी पवंदा आहिनि उन्हनि लाइ जेको हेल्दी इहे वॾा वॾा ग्राउंड्स बि सही आहिनि थोरी देरि लाइ माण्हू वॉक करे वरितो या क्रिकेट थिए थी या इवन ॿी का बि गेम थिए थी ॾिसण में बि उन जी टाइम ते उन में इंजॉय करे सघनि था इहे सभु शयूं हेल्दी एक्टिविटीज़ ग्रीनरी असांजे यकीन सां ख़्वाहिश कंदा आहियूं त
चारों तरफ़ जेके असांजी सावक हुजे, बहितरीन तरीक़े सां असांजा ग्राउंड जेके आहिनि मेंटेन हुजनि, केतिरी हेल्दी एक्टिविटीज़ असांजे सिर्फ़ु माइंड जे हवाले सां, त हमेशह हर कोई इंसान चलो कोशिशि कंदो आहे त कयूं त हीअ बहितर तरीक़े सां इहे सॼा राउंड में वरी ग्राउंड्स में रौनक थी वञे ऐं सावक थी वञे, त हर कंहिंखे फैसिलिटीज़ ऐं सुकून ऐं पीस मिले। अच्छा सलमान, तव्हां खां शुरू कंदो, तव्हां घर में जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां सभिनी खां नंढा हुआ, नंढनि ते हमेशह घणो प्रेशर बि हूंदो आहे, या त उहो बिल्कुलु हुनखे छॾे ॾींदा आहिनि, पर घर में तव्हां करे कोई ट्राए कयो कुझु रध पचाव जो, कोई एक्सपीरियंस थियो आहे? न अहिड़ो कुझु न, माशाल्लाह मुंहिंजी 7 भेणियूं आहिनि, सो हिन जे करे इहो को भेणियुनि जा माना तव्हां घणा दादला हूंदव? सही, माना घणी फरमाइश कंहिंसां माना चवंदा छा कहिड़ी शइ जी फरमाइश कंदव त मूंखे हीअ ठाहे पचाए खारायो? मुंहिंजी बसि चांहि बस इलाही फेवरेट आहे जी। खाइण में कुझु बि न पसंदि? ॿाहिरि खाईंदो आहियां, बसि हैदराबाद में रहूं था, फास्ट फूड वग़ैरह आयो, थोरो वेट बि थी वियो आहे ॾिसो। अच्छा सही सही, पर माशाल्लाह घर में भेणियूं हुजण जे बावजूद बि ॿाहिरि खाओ था, भला छो? बसि दोस्त यार आहिनि, कॉल वग़ैरह कंदा आहिनि, ॿाहिरि था खाऊं, मुंहिंजो सही आहे, बसि पोइ ॿाहिरि हलिया। घर में केॾी महिल वापसि ईंदव? इहो वॾो 10-11-12 थी इहो ॾिसो, ख़ासि तौर ते ॿाहिरनि जो जेको हूंदो आहे वॾो लॉजिक हूंदो आहे, वरी वरी ॾिसो न घर में पाबंदी हुजणु घुरिजे त वधि में वधि 11, पर वरी भेणनि खे ई चौकीदारी ते लॻाए वेंदा आहिनि, त आऊं जॾहिं अचां त दर तूं ई खोलीजे, आहिस्ता खोलीजे, त बाबे खे या मूंखे या घर में ख़बर मोबाइल बि वठी ॾिनो, अम्मी थी चवे तूं ॿाहिरि हूंदो इलाही, मूंखे मोबाइल वठी ॾियां, तोखे कॉल कंदसि। सही, सो बसि हींअर अम्मी खे पर्सनल मोबाइल वठी ॾियो, अम्मी कॉल कंदी आहे डायरेक्ट, केॾी महिल ईंदे या कॾहिं ईंदे। हा, पोइ तव्हां कूड़ ॻाल्हाए वेंदा हूंदव यकीनन, बसि हाणे तो 4-5 मिंटनि में तो ॿुधाए छॾींदो आहे। सही, ज़रूरी आहे जेकॾहिं। अच्छा सच पोइ माना केतिरो ॻाल्हाईंदव? सच ई ॻाल्हाईंदो आहियां बसि अम्मी। कूड़ भला? कूड़ घटि केतिरे हद ताईं कूड़, मतिलबु कीअं सम्झो था हाणे त कूड़ ॻाल्हाईंदो त सही आहे? न, कूड़ जो मौक़ो ईंदो ई कोन्हे न तक़रीबन। अच्छा ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे, पर अॼुकल्ह सोशल मीडिया ते असांखे मौक़ो ई नथो ॾे कूड़ ॻाल्हाइण जो। असां पाण ई जेके पंहिंजी हर एक्टिविटीज़ हुते अपलोड था करे छॾियूं, त माण्हू किथे कूड़ ॻाल्हाईंदो। सही। अच्छा जॾहिं तव्हां ॿुधायो पर केतिरे हद ताईं माना कूड़ खे पसंदि कंदा आहियो? पसंदि जी ॻाल्हि थी, कूड़ कॾहिं कॾहिं मजबूरी थींदो, ॻाल्हाइणो पवंदो आहे। सही। तव्हां भला टाइम घर वञो, घर में केतिरे ताईं वापसि ईंदा आहियो? आउं त जल्दी अची वेंदो आहियां, छो त कोशिशि कंदो आहियां मोस्टली टाइम मतिलबु को कम हुजे त लाइ वरी घर अची वञे, छो त वरी घर में वरी ॿियो केरु कोन्हे वॾो, त पोइ मतिलबु अचिणो पवंदो आहे, ज़िमेदारी आहे घर जी, त घणो टाइम ॿाहिरि न रहंदो आहियां, जल्दी अची वेंदो आहियां। अच्छा ज़िमेदारी वारे माण्हुनि वटि शेड्यूल हूंदो आहे, या जेके इहे सलमान जहिड़ा जेके ख़बर नथी पए त कमु कहिड़ो करनि था हुनजे वास्ते, या हुनजो शेड्यूल केतिरो ज़रूरी आहे? तव्हांजी लाइफ में केतिरो शेड्यूल आहे? मुंहिंजो जेसिताईं तालुक आहे, आउं शेड्यूल तमामु घणो फॉलो कंदो आहियां, मतिलबु बिल्कुलु हर शइ प्रॉपर टाइम ते हुजे, मतिलबु अगरि हीअ टाइम हिन शइ जो आहे त न त इहा ई शइ थिए, इहो मुंहिंजो शुरू खां वठी उसूल रहियो आहे। पोइ हिन में कॾहिं कॾहिं शेड्यूल डिस्टर्ब थींदो आहे, को अलॻि सां अगरि का नई असाइनमेंट अची वेंदी आहे, को कमु थी पवंदो आहे, त पोइ माण्हू शेड्यूल चेंज कंदो आहे, पर शेड्यूल मतिलबु मुंहिंजो आउं प्रॉपर फॉलो कंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां। हा, भई सलमान जी ॻाल्हि कयो त सलमान जो त हिकिड़ो शेड्यूल हिकिड़ो पूरो डिस्टर्ब शेड्यूल आहे, छो त हिननि जी मजबूरी आहे, हिननि जा मैचिस थियनि था न, हिननि खे हाणे वेठो आहे, हिन खे ओचितो फ़ोन अची वियो लाड़काणे में इवेंट कवर करिणो आहे, हफ़्ते जो हिते हलियो वेंदो, पोइ हफ़्तो हुते हूंदो, पोइ उन्हनि वटि ई रहंदो, हुते कवर कंदो, वरी कंहिं महिल हिन जो त ट्रेवलिंग घणी हूंदी आहे, घणो आउटसाइड घणो रहंदो आहे ॿाहिरि। बिल्कुलु सही सही। अच्छा ट्रेवल करण में माण्हू कुझु घणो बि सिखे थो, ख़ासि तौर ते जेतिरी पब्लिक इंट्रेक्शन थिए थो, तोड़ी माण्हू साइकोलॉजिकल इलाही कुझु हिसाब कयो। तव्हां भला केतिरे इन ॻाल्हि खे एक्सेप्ट कयो था? आउं पंहिंजी लाइफ में बिल्कुलु ऑर्गेनाइज़ कोन आहियां। अच्छा, सची ॻाल्हि आहे। सीरियसली? हा बिल्कुलु बिल्कुलु। आउं छा पाबंदी मूंखे बिल्कुलु पसंदि आहे, शायदि उहो मुंहिंजे हॉरोस्कोप जे करे स्पाइसिस आहे मुंहिंजो, ठीकु आहे न। ऐं आउं सफ़ा ईअं लकी गो हैप्पी वारो स्टाइल आहे मुंहिंजो, एग्ज़ैक्टली। कोशिशि आउं कंदो आहियां, पर इट्स नॉट possible for me. I mean, I don't know. I have tried. वरी भी रिस्पांसिबिलिटी या ऑर्गेनाइज लाइफ हूंदी आहे त थोड़ी सही हूंदी आहे। हाणे जीअं तव्हांखे हिकिड़ो इहो वाक़ियो थो ॿुधायां, मुनवर साहब सां बि कल्ह थोरा, ऐं ॿियो मैडम हुई असां सां गॾु, डॉक्टर शीरीन बि हुई, त उन्हनि सिंध यूनिवर्सिटी खे एक्स्ट्रा खिलाए छॾियो। आउं हलियो हुउसि पंहिंजे कमरे में, उते सुतुसि त देरि सां उथियुसि, त मूंखे पोइ वरी थोरो नाराज़गी बि थी त भई तव्हां छो इहो टाइम वेस्ट कयो, हाणे असां राति जो 2 बजे पिया पहुचूं। पर पोइ उनखे मूं पाण फील कयो त आउं अगरि न वञा हा गेस्ट हाउस में, उते ई वेठो हुजां हा, त शायदि आउं इन्हनि खे, त इहो थोरो लैप्सिस थियनि था, पर पोइ लाइफ सॼी ईअं ई गुज़री आहे। ऐं हाणे हिन उमिरि में अची छा कंदासीं, इहो मुंहिंजो स्टाइल आहे। साईं वारी जेको जुनेद साहब वारी ॻाल्हि आहे, सभिनि खां सुठी ॻाल्हि आहे। अगरि ऑर्गेनाइज़ आहियो, टाइम जी पाबंदी आहे, दैट इज़
सिर्फ़ु तव्हां हिन त को अनऑर्गेनाइज़ पंहिंजी लाइफ गुज़ारी आहे, चलो किथे न किथे त तव्हां अची वञा थी, पर उहो कंहिंजे हैंडलिंग करण जा तरीक़ा बि हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं अहिड़ा कुझु कोलैप्स मिसकोलैप्स थींदा आहिनि जेके संभालण जेका अहिड़ा ब्लेंडर थींदा आहिनि मुश्किल थी वेंदा हा उहो ई थींदा आहिनि। पोइ उनखे पाण चवंदासीं न त साईं हूंदो, मतिलबु सम्झो त इहो प्रोएक्टिव अप्रोच आहे, आहिनि। ठीकु आहे। असांजी घणो करे रिएक्टिव अप्रोच आहे, सही, ठीकु आहे न। हाणे जीअं मुनवर साहब असांजो डेप्यूटी डायरेक्टर बि आहे, त हुनखे मूं चयो यार 2 टीम सां तव्हां खेॾो, उहो मिनिमम मैक्सिमम 3 सां, सही सही, ठीकु आहे। पोइ 3-4 बजे पाण निकिरी हलो। पोइ हाणे उहा आहे त भई हिकिड़े डिसीशन थी वियो उनखे तव्हां उहो कयो। अच्छा, पर खाइण पीअण में छा पसंदि आहे तव्हां? एनीथिंग गुड, हिन में का बि हू कोन्हे, मतिलबु प्रॉन्स थी विया, फिश थी वई, जीअं साईं चयो फास्ट फूड थी वियो, नथिंग पर्टिकुलर। कुकिंग में नेवर बीन। अंडो बॉयल करे वेंदो या फ्राई करे वेंदो? फ्राई करे वेंदो आहे, ओ न फ्राई करे वेंदो, ज़बरदस्त, चलो बेदो बॉयल करो या फ्राई करो, प्लेन राइस ठाहे वेंदो आहे। अच्छा सही। कोई अहिड़ी विश जीअं तव्हां चओ था त अञा ताईं मुंहिंजी हिकिड़ी ख्वाहिश आहे जो दुनिया घुमा बिल्कुलु आहे। मुंहिंजो हींअर 2020 में होनोलुलु में असांजी कॉन्फ्रेंस इज़ वन ऑफ द ब्यूटिफुल प्लेसिस इन द वर्ल्ड, हवाई में आहे, जिते पर्ल हार्बर जो जंग बि थी हुई, ठीकु आहे न। उहा मिस थी वई असांजी छो जो कोविड जे करे, पर दुनिया में जिते मौक़ो मिलियो केतिरो कुझु माना सिखियो आहे, केतिरो फ़ाइदो सम्झो था त मां दुनिया घुमिया त इन में कुझु पिरायो बि आहे। ऐं सम्झां थो त अलाह ताला जी तारीफ़ वधे थी। बिल्कुलु। ऐं आउं तव्हांखे हिकिड़ो छा पंहिंजो एक्सपीरियंस थो ॿुधायां त असां होटल में जंहिंमें रहंदा हुआसीं ऑस्ट्रेलिया में, त उन सां गॾु दरी हीअं हूंदी आहे ऐं बेड सां जंहिंमें उथंदा हुआसीं त सॼो अछो हूंदो, अछो आहे, सभु तोता हुते मॉर्निंग, उनजी डेली वारी माइग्रेटरी हुई। ही जेके रशिया मां अचनि था न बर्ड्स, ही त 2 हफ़्ता 3 हफ़्ता त लॻनि, पर ही डेली हुननि जो रूटीन आहे। ब्यूटिफुल वर्ल्ड, अलाह ताला जेकी दुनिया ख़लकी आहे, जेतिरो ॾिसो शुक्र कजो, सुभान अल्लाह चवणु घुरिजे, माना इहा नेमत तव्हांखे नसीब न थी आहे, वॾी इहा बि वॾी नेमत आहे। अच्छा, उम्रो बि करे आयो आहियां, सऊदीया बि, माशाअल्लाह, मुबारक हुजे। अॼु प्रोग्राम में अची करे कीअं लॻो, ऐं सॼे टॉपिक्स जे हवाले सां डिस्कशन जो प्रोग्राम इलाही लाइवली आहे। मूं जुनेद जा बि प्रोग्राम कया आहिनि, हुनजा बि ज़बरदस्त लाइवली, ऐं आउं सम्झां थो तव्हां ॿिन्हिनि में उहा एनर्जी आहे जेको हिकिड़ो सुठे होस्ट में, हिकिड़े एंकर में हुजणु खपजे। ऐं आउं तव्हांखे हिकिड़ी आई डोंट नो, मूंखे चवणु खपजे न चवणु खपजे, पर जीअं सिदरा इक़बाल जो आउं प्रोग्राम फॉलो कंदो आहियां, ऐं अॼु तव्हांजो बि प्रोग्राम ॾिठो आहे, मूंखे ॾाढो वणियो। ऐं जुनेद सां तव्हां 2 टे प्रोग्राम करे चुका आहियो। आउं इहो ई चाहींदुसि त जीअं तव्हां पाण ई ॻाल्हि कई ऐं जुनेद साहब बि ॻाल्हि कई, त असांजा जेके बि पार्क्स आहिनि, वधि में वधि पार्क्स हुजनि, ग्रीन ट्रीज़ हुजनि, ऐं ॿार हुते खेॾंदा हुजनि, वॾा बि खेॾंदा हुजनि, स्पोर्ट्स थियणु खपजे। ऐं इहो मैसेज असांजो सिंध गवर्नमेंट खे आहे त जेतिरा बि फैसिलिटीज़ वधाइनि ओतिरो सुठो आहे, बहितर। थैंक यू। जी जुनेद, तव्हां छा चवणु चाहींदा अॼु जी सॼी सेशन मौज़ू जे हवाले सां, इक़बाल साहब जे हवाले सां, सलमान जे हवाले सां? सर जेका एंड में ॻाल्हि कई, जेको सर मैसेज ॾिनो, इन मैसेज में मतिलबु तमामु बहितरीनु मैसेज आहे। हिनखे अगरि थोरो ॾिठो वञे त ग्राउंड त असां हर हंधि मौजूदु आहिनि, मड ग्राउंड ऑलमोस्ट हर जॻह मौजूदु आहिनि, भला गवर्नमेंट एतिरो सिर्फ़ु करे मड खे ग्रास करे छॾे, एतिरो ॾिसो न, आम माण्हू लाइ रिसोर्सिस तमामु घणा। तव्हां हाणे तो रिसेंट जेको ॿुधायां थो, असांजे भिटशा में ग्राउंड आहे, मड ग्राउंड हो, तमामु बहितरीनु ग्राउंड हो, असां हुते इंजॉय कंदासीं। उते जो पंहिंजो लोकली असांजो रहीम खोसो साहब आहे, उन पंहिंजियूं एफर्ट्स वरितियूं, ज़ाती एफर्ट्स ते कुझु दोस्तनि सां मिली करे उन ग्राउंड खे 5-6 महीननि में पूरो ग्रासी करे छॾियो। अच्छा, पहिरीं ग्राउंड हूंदो, वेंदा हुआसीं अजीब हुते, माना हिकिड़ो मड ग्राउंड हूंदो न गर्मी, हाणे माशाल्लाह ग्राउंड पूरो ग्रासी, वरी ट्रीज़ लॻा आहिनि, कुझु एॾो बहितरीनु ग्राउंड। अगरि सिर्फ़ु एतिरो ई कनि, अगरि स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे या सिंध गवर्नमेंट एतिरो ई करे, थोरो उन्हनि खे कुझु पाणी वग़ैरह जो सिस्टम हूंदो आहे, प्लस ग्रास हूंदो आहे, अगरि एतिरो ई करे सभु ग्राउंड मेंटेन करणो, मतिलबु एॾो इशू न आहे, भला क्लब्स ते ज़िम्मेदारी रखो, भला तव्हां ग्रास करे था ॾियो, असीं प्रोवाइड करे तव्हां ग्राउंड से ग्रासी एतिरो कंदा त इहो तमामु बहितरीनु थी वेंदो। इन में छा आख़िरी शइ आउं ऐड कंदुसि, जीअं साईं चए पियो त तव्हां ॿई मीडिया में आहियो, ऐं असां चाहींदासीं त जीअं असां रोटरी में
इहो ग्राउंड्स जे लाइ बि ऐं ट्रीज़ जे लाइ बि ऐं कराची में जेको आहे सो अर्बन फॉरेस्ट ते कमु बि करियूं पिया त अगरि तव्हां अॻियां वधो था त असां तव्हांखे सपोर्ट मतिलबु आहे त असां उन ई टीम में तव्हां सां गॾु अची सघूं था ट्री प्लांटेशन बि करियूं एज़ अ चेयरमैन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी सिटीज़न कोऑपरेटिव सोसाइटी मां 40 इयर्स खां अॻे कॾहिं कोन थियो आहे हींअर मूं शुरू कयो आहे हुते ग्राउंड ठाहे पियो अचो मूंखे सजेशन बि ॾियो ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढी सुठो बहितरीनु स्टेप आहे थैंक यू इकबाल साहब थैंक यू जुनैद जी सलमान अची करे कीअं लॻो ऐं छा चवणु चाहींदव माइक खणो सलमान ज़बरदस्त मज़ो आयो फर्स्ट एक्सपीरियंस हो तो बस मैसेज बि इहो ई ॾींदासीं त पीसीबी नज़रूं करे असांजी थोरी इंटीरियर जी क्रिकेट खे असां सॼी सिंध जी मतिलबु जेके ॿियनि शहरनि कराची सिंध में आहे भले कराची जो ख़्यालु कयो तो वञे इंटीरियर जो तमामु घटि थो कयो वञे पीसीबी खे बसि इहा ई चलो ठीकु आहे थैंक यू सो मच सलमान थैंक यू सो मच मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं जीअं त साईं असांजे सॼी सिंध हिकिड़ी आहे सिंध जा जेके ॿिया बि शहर आहिनि त उन्हनि खे इंटीरियर में त कॾहिं बि कोन काउंट कंदासीं त जॾहिं कराची खे एतिरी मिले यकीन शुक्र आहे चलो ठीकु आहे एतिरी ॿियनि प्लेयर्स खे बि जेके शायदि लाड़काना शिकारपुर या जेके बि असांजे प्लेयर्स बहितरीनु आहिनि उन्हनि खे बि मौक़ो ॾिनो वञे ऐं इंशाल्लाह जेको आहे नाज़रीन सुभाणे वरी मुलाक़ात थींदी असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो कोशिशि कयो त एतिरी अचीवमेंट्स खे हिक ॿिए खे प्रमोट कयो जीअं सलमान करणु पिया जेतिरो प्रमोट कंदासीं ओतिरो ई असां लाइ फ़ाइदेमंद थींदो त सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी मोहन खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़